मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। अवल नाम अलहाजो जो ॾींदड़ ॾेह सारे, ॾेई न पचारे मिणनिया मेहरबान घणो। अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां अव्हां जी मेज़बान प्रह सैयद। उम्मीद है अव्हां सभु ठीकु हूंदा ऐं बारिशुनि खे इंजॉय ई करे रहिया हूंदा, पर असांजी जेका आहे उहा बदकिस्मती आहे जेको असां बारिशुनि खे इंजॉय करे नथा सघूं। असांजे सिस्टम जी वजह सां, असांजे जेके बारिशुनि जी वजह सां जेके थियूं आहिनि, नुक़सान जेके एतिरा थिया आहिनि, पर नुक़सान ॿुधाइण खां पहिरियां अव्हांखे ॿुधाईंदी हलां त मूंसां गॾु मौजूदु आहिनि। इहो बि वॾो नुक़सानु आहे। मां गॾु आहियां इरशाद जागीरणी। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। जेकॾहिं न आहे हो त पोइ असां तव्हांजे लाइ दिलि सां जेका दुआ कंदा आहियूं उहा दुआ करणु छॾी न आहे। अनक़रीब तव्हांजे अंगणनि ते जमाला थींदा। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां शेयर करणु चाहियां थो, जॾहिं सभु कुझु रब जे हथ में आहे, जॾहिं सभु कुझु अलाह खे ई करिणो आहे, त पोइ पाण फ़िक्रमंद छो आहियूं? पोइ छो टेंशन में आहियूं? पोइ छो हिमत हारे वेठा आहियूं? पोइ छो पंहिंजा जज़्बा झीणा थी पिया आहिनि? पोइ छो पाण परेशानीअ खे मुंहुं नथा ॾेई सघूं? ॾेई वेंदासीं न, जॾहिं अलाह आहे, सभु कुझु उहो ई करण वारो आहे। आज़माइश जी घड़ी आहे, आज़माइश मां पार पइजी वेंदासीं। मूं कल्ह ॾिठो पए त खोड़ सारा ॻोठ अहिड़ा हुआ जिन जो शहरनि सां राब्तो कटिजी वियो, पर पोइ बि पंहिंजे बल ते उहे हमराह जेकी ॻोठनि जा हुआ उहे शहरनि न वञी रहिया हुआ। ठरी मीरवा जो ख़ैरपुर सां सखर सां हिन पासे खां मतिलबु तालुक़ु, उन सां राब्तो कटिजी वियो आहे। रोड बिल्कुलु ई जेको आहे सो पाणीअ पाए छॾियो आहे। सो इन सूरत हाल खे मद्देनज़र रखी करे बि खोड़ सारा ॻोठाणा परेशान थिया आहिनि। पर हाणे वरी हिकिड़ी ॻाल्हि जेका ताज़ी सूरत हाल आहे उहा आउं तव्हांखे ॿुधायां थो। उहा ताज़ी सूरत हाल ॿुधी करे थी सघे तव्हांखे दिलजाए थिए। दिलजाए इहा थिए त कल्ह खां वठी अॼु बि मां जॾहिं ऑफिस अची रहियोसि त कराची में उस निकिती आहे। उस निकिती आहे त इहो हिकिड़ो सुठो सवण आहे। ऐं उस निकिरण जी जेका निशानी मिली आहे त पोइ सम्झो त हाणे बरसाति जो टारो थोरो थी चुको आहे। पर मौसमियात खाते जो चवणु आहे त हाणे वरी बारिशूं थींदियूं। 22 खां वठी 21 खां वठी 23 ताईं बारिशुनि जो ॿुधायो वियो आहे। ऐं तव्हांखे इहा ज़रूरु असां रिक्वेस्ट कंदासीं त पंहिंजे ॿारनि खे थंभनि खां, जिथे बिजली वारियूं जॻहियूं आहिनि उन्हनि खां परे रखो। छो जो थंभा आहिनि या बिजली वारियूं जेके जॻहियूं आहिनि हिन टाइम ते, स्पेशली बारिशुनि जे टाइम ते उन्हनि खे परे रखो। छो जो हुन मां जेको करंट अचे थो उनमें तव्हांजे ॿारनि खे ई नुक़सानु आहे। ऐं उनखां अलावा जेके मूं हिकिड़ी ॾाढो सुठो एड ॿुधो पिए जंहिंमें ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं हुयूं त तव्हां जूं जेके नंढियूं गाॾियूं आहिनि उनखे बि ॿाहिरि कढण खां हींअर गुरेज़ करियो। उहा ई ॻाल्हि ते बिला वजह घर खां ॿाहिरि न निकिरो। जेकॾहिं अव्हांजा सभु सामान, सभु ॻाल्हियूं, सभु शयूं घर में मौजूदु आहिनि त हरूभरू कंहिं दोस्त जी कॉल ते हिते चांहि पीअणी आहे, हिते पराठो खाइणो आहे, उनजी वजह सां पंहिंजी जान खे ख़तरे में न विझो। पंहिंजे घर में रहो जेसि ताईं ही सूरत हाल आहे। जी तव्हां चयो त अलाह वॾो आहे, टेंशन वठण जी का ज़रूरत न आहे, त अलाह अकबर, सभु शयूं जल्दी सही थी वेंदियूं हलियूं ऐं जेके बि मामला आहिनि उहे जल्द ख़तमु थी वेंदा हलिया। पर अलाह ताला ते तवक्कल करण खां अलावा असांखे ॿियो बि हिकिड़ो कमु करणु खपे। उहो कमु इहो आहे त पंहिंजे पाण जेके आहिनि उहे उपाउ वठणु खपनि। उहा बि अव्हां ॻाल्हि उते एड कई हुई त काफ़ी जेके ॻोठाणा आहिनि उहे पंहिंजो पाण खे बचाए करे निकिरनि पिया, शहर जी तरफ़ रवानो थियनि पिया, त उहो पाण खे करिणो पवंदो। इहा ई जेकॾहिं इन ॾस में जेकॾहिं ॻाल्हि करियां त असांखे घर में वेहणो ई पवंदो जेसि ताईं बारिशूं नथियूं ख़तमु थियनि। हींअर कराची में बि उस निकिरी वई आहे, का ख़बर न आहे शाम जो बारिश अचे थी नथी अचे। छो जो असांखे मौसमियात खाते ते इहा ई ॻाल्हि ॿुधाई आहे त 23 ताईं अञा ताईं जेको आहे उहो ज़रूरी न आहे त वरी मौसमियात खाते यकती हर सही थी। उहा बि न आहे छो जो अॻ में उन्हनि चयो त बरसाति वसंदी, असां सभु छटियूं खणी ॿाहिरि बीठा, बरसाति वसी कोन थी। हा, उहो ज़रूरी कुझु बि न आहे हूंदो। सही। हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि गुज़ारिश कंदासीं, जेकी वापारी दोस्त असांखे ॿुधनि था, कारोबारी दोस्त ॿुधनि था, मुनाफ़ाख़ोर जेकी थी विया आहिनि, अलाह उन्हनि खे पुॼे। ऐं इहो चवंदुसि असांजी बसि महांगाई पंहिंजी जॻह ते, पर बहिराड़ी वारा जेके इलाइक़ा आहिनि उते थिए ईअं थो त ज़ाहिर आहे जॾहिं मींहुं पवंदो आहे त पोइ छपरा टिर्मी पवंदा आहिनि, छतूं टिर्मी पवंदियूं आहिनि। पोइ छा कंदा आहिनि तुंहिंजा माण्हू, पोइ थेली वठंदा आहिनि, कली वठंदा आहिनि, जेका मथे चाढ़े करे पोइ वरी कारे सां लेपो कंदा आहिनि। हाणे जेका थेली 30 रुपया मीटर हुई उहा हिननि 300 रुपया करे छॾी आहे। ख़ुदा जी कसणाई ते मतिलबु एॾी वॾी जेका आहे असां महांगाई कई अथऊं। हाणे ग़रीब मिसकीन माण्हू जेको 30 रुपया मीटर ईअं ई थेली मिलंदी, कली जंहिंखे पाण चऊं, उहा कली, उहा थेली हाणे मतलब 300 मीटर थी वई आहे। इहा वॾी मतलब सूरत हाल मूंखे ॾाढी ख़राब थी लॻी। असल में इरशाद इहा ई त असांजी कमज़ोरी आहे। मुनाफ़ाख़ोरी इते बि माना ॾुखे घड़ीअ में मुनाफ़ाख़ोरी असां कंदा ई आहियूं। इहा ई असांजी कमज़ोरी आहे त असां जॾहिं चवंदा आहियूं को माण्हू मुश्किलात में हूंदो आहे उनजो फ़ाइदो वठंदा आहियूं। तव्हां ॾिठो हूंदो रमज़ान जॾहिं असां वटि ईंदो आहे, हालांकि असां मुस्लिम कंट्री आहियूं, असां पर तंहिं हूंदे बि असां रमज़ान जॾहिं असां वटि ईंदो आहे त असां वटि फ्रूट्स एतिरा महांगा थी वेंदा आहिनि त ग़रीब छा मिडिल क्लास माण्हू बि माना वठण खां पहिरीं सोचींदो आहे त असांखे इहा शइ वठणु खपे या न वठणु खपे। त उहा ई ॻाल्हि असां जॾहिं केॾा घुमणु वेंदा आहियूं तॾहिं बि जी थर जी अवां ॻाल्हि कई त उते बि एतिरी महांगाई थिए, माना ॿुधाइनि था त महांगियूं शयूं आहिनि। या सिर्फ़ु थर न, जेकॾहिं असां कोमरी जी तरफ़ वञूं था त कोमरी में बि ईअं थिए थो।
कोमरी में शयूं जेके ॾिसो था त इंसिडेंट जेको थियो हुयो उन में ॾिसो त जेको गाॾीअ खे धिको ॾियण जे लाइ एतिरा पैसा वरिता हिते वरी हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि हिकिड़े दोस्त लिखी पियो मुख़्तलिफ़ सारनि दोस्तनि ने उहे कॉपी पेस्ट करे पोस्टूं रखियूं पई पर ॻाल्हि ॾाढी भली हुई उहा ॻाल्हि इहा हुई त जेकॾहिं आज़ानूं ॾियण सां ऐं अलाह खे सही तरीक़े सां जेकॾहिं ॿाॾायूं था पोइ बि जेकॾहिं कमु कोन थो थिए त महिरबानी करे पोइ जेका 10 रुपए वारी शइ आहे उहा 10 रुपए में ई विकिरो करे ॾिसो त थी सघे थो त कमु सेट थी वञे मतिलबु जेका हरू भरू जेका मुनाफ़ाखोरी आहे न उन खां थोरो पासीरो थिए माण्हू इलाही मतिलबु महांगाई तंगी आहे माण्हू पाण अफोर्ड नथा करे सघनि मज़दूरी थिए कोन थी मज़दूर माण्हू मज़दूरीअ खां हिन वक़्तु वेठल आहे सो हाणे उहो माण्हू कीअं सर्वाइव कंदो जेको जॉब कंदो आहे उनखे त खणी मोकल आहे बाबा हाली न अचिजांइ उनखे महीने में पघार मिलंदी पर जेको आणे ऐं खाए आणे ऐं चाढ़े त उहो वीचारो कीअं सर्वाइव कंदो दौर में सो हाणे जेके 300 जी थैली आहे मीटर हिकिड़ो मीटर छा हूंदो आहे 300 जी माना थैली आहे त पूरे घर खे जेकॾहिं उहो वेड़े या छत खे वेड़े कवर करे तो केतिरो थींदो तव्हां इन शइ जो त ख़्यालु करियो त जेको तव्हां खां पन्नी वठणु अचे थो या जेको पन्नी जेका आहे उहो ख़ुदि ग़रीब आहे वीचारो उनखे तव्हां छा था कटियो ग़रीबनि खे कटे अव्हांखे मिले छा थो अव्हांखे मतिलबु राति जो निंड अचे थी सही तरीक़े सां जेकॾहिं अव्हां उन्हनि खे कटियो था अव्हां उन्हनि खे एतिरी एक्सपेंसिव पन्नी ॾियो था उन्हनि जा घर टिमनि पिया उन्हनि जा ॿार सॼी राति जागनि पिया तव्हांखे अहसासु आहे अहसासु नाले जी का शइ आहे तव्हां में बराए महिरबानी इहा ॻाल्हि असांजी गुज़ारिश आहे त तव्हां हथु जेको आहे न उहो हल्को रखो सही सही हथु हल्को रखो ऐं हाणे वरी तव्हांखे ॿुधायूं त मसाको मसालो ॾाढो ज़बरदस्तु आहे मार्केट में मौजूदु आहे ऐं उन मसाके मसाले ते हिकिड़ी ज़बरदस्त असां हिकिड़ी क्लिप तव्हांखे ॾेखारण वारा आहियूं पर उन खां पहिरियां वरी तव्हां ॿुधाईंदो न मसाको छा कंदो आहे जी बिल्कुलु उन खां पहिरियां आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि क्लिप ते वञण खां पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदी हलंदसि त मसाको मसालो जेको आहे जेके बि तव्हां जूं क्रिस्पी डिशिस आहिनि त तव्हां जूं जेके क्रिस्पी डिशिस आहिनि त उनमें वेजिटेबल जेके कढ़ाई आहे ऐं मिठे में तव्हां विझी सघो था कस्टर्ड वग़ैरह में मतिलबु जेके बि सुठियूं डिशिस आहिनि उनमें तव्हां मसाको मसाला खे जेको आहे उहो इस्तेमालु यूज़ करे सघो था ऐं उनखां अलावा जेके फ्राइज़ आहिनि असांजा फ्राइज़ में विझी सघो था तव्हां जेके कड़क कड़क मिलंदा फ्राइज़ ऐं जेकॾहिं तव्हां तुर्की जा परांठा आहिनि जेके ॾिसंदा आहियो न हा उन ब्रांड खे बि तव्हां ॾिसंदा आहियो उन जी तरफ़ मुतफ़िक़ हिकिड़ो नालो आहे उहो पाण ॾिसंदासीं त कीअं थो ठहे कस्टर्ड बि हूंदो ऐं वेजिटेबल बि कुझु आहे सो मसाको वेजिटेबल कढ़ाई माना ज़बरदस्त आहे कढ़ाई माना कढ़ाई में तव्हां त कढ़ाई ॾाढे शौक़ सां खाईंदा आहियो न आउं कढ़ाई शौक़ सां न आहियां खाईंदी चवंदा चिकन बीफ मटन अॼु ख़बर अथव जेको मसाको में तयारु थियल आहे न इहा कढ़ाई थोरी देरि में तव्हांखे वक़्फ़े में मां खाराईंदुसि तव्हां इहा खाई वठो मसाले न ॾिसो न आउं आलू जी टिकियूं खाई छॾंदसि न आलू जी टिकियूं ज़बरदस्त ठहंदियूं आहिनि मसाको ते जेको अॼु ठाहे थो न असांजो शेफ फैसल अॼु जी अलॻि ॻाल्हि आहे ॾेखारियूं तव्हांखे त पोइ नंढी क्लिप ॾिसूं था पोइ मोटी था अचूं पोइ असां जी तकरीर वरी तव्हां पोइ ॿुधिजो ठीकु आहे बिल्कुलु ॾिसो इहा क्लिप ज़बरदस्त अस्सलाम वालेकुम नाज़रीन मां शेफ फैसल तव्हांखे वेजिटेबल ऐं चिकन जी ऐं काफ़ी सारी अहिड़ी रेसिपीज़ आहिनि जंहिंमें असां कुझु डिफरेंट यूज़ करण वारा आहियूं त अॼु असां सां गॾु आहे हिते मसाको चिकन पाउडर आहे तमामु चिकन फ्लेवर में तमामु बहितरीनु आहे ऐं हे तव्हां भाॼी में बि इस्तेमालु करे सघो था डिफरेंट सब्जियुनि में इस्तेमालु करे सघो था दाल में इस्तेमालु करे सघो था गोश्त में पुलाव में खिचड़ी में हर शइ में तव्हां विझी सघो था इवन कि तव्हां सलाद में बि इनखे इस्तेमालु करे सघो था तमामु बहितरीनु चिकन पाउडर आहे मसाको जो जेको ख़ालिज अज़ा सां तयारु थियल आहे ऐं हिन में प्रोटीन बिल्कुलु फ्रेश ख़ालिज प्रोटीन सां तयारु थियल आहे जेको चिकन जो पाउडर आहे को इनमें एक्स्ट्रा फ्लेवर न आहे ऐं हिनखे जॾहिं असां इस्तेमालु कंदा आहियूं त लूणु विझण जी ज़रूरत न हूंदी आहे छाकाणि में सॉल्ट ऑलरेडी मौजूदु हूंदो आहे त इहो तव्हां तमामु बहितरीनु तव्हांजे लाइ जो साशे बि मां तव्हांखे ॾेखारां थो हिन तरीक़े जो साशे मिलंदो आहे हीउ कॉमन आहे मार्केट में अवेलेबल आहे इहो वठो हिन खां ॾाढो सुठो फ्लेवर ईंदो आहे हर शइ में तव्हां इस्तेमालु कंदो भली दाल बि ठाहियो पिया त हुनमें बि तव्हांखे चिकन जो फ्लेवर ॾियणो आहे त तव्हां ॾेई सघो था अॼु जेका मां रेसिपी ठाहियां पियो तमामु मज़ेदार कढ़ाई गोश्त जी कढ़ाई ठाहींदा आहियूं चिकन जी कढ़ाई ठाहींदा आहियूं फिश जी कढ़ाई ठाहींदा आहियूं लेकिन वेजिटेबल में ॿ शयुनि जी असां कढ़ाई ठाहियूं पिया वाङण ऐं सां गॾु पटाटनि जी कढ़ाई जंहिंमें असां मसाको मसालो चिकन जो हे विझंदासीं हिन खां तमामु बहितरीनु फ्लेवर ईंदो त हीअ रेसिपी कीअं हूंदी तव्हां ॾिसंदा हिन सां गॾु हिकु ज़बरदस्त असां ठाहींदासीं कस्टर्ड बिज़िम मुतफ़ाक़ तमामु बहितरीनु हिन जी फ्लेवर्स आहिनि मार्केट में अवेलेबल आहिनि ऐं हीअ तुर्की खां तयारु थी आयो आहे ऐं हिन में जेके अज्जा आहिनि उहे तमामु ख़ालिस आहिनि ऐं तमामु बहितरीनु तरीक़े सां हिनखे तयारु कयो आहे मार्केट में अवेलेबल आहे तव्हां 3 फ्लेवर में वठी सघो था हीअ चॉकलेट फ्लेवर में इहो तव्हांखे हाणे ठाहिणु सेखारींदमि हिकु आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर में हिकु आहे वनीला फ्लेवर में लेकिन हिननि जा जेके तरीक़ेकार आहिनि डिफरेंट आहिनि हुन जीअं असां नॉर्मल कस्टर्ड ठाहींदा आहियूं हुनमें छा कबो आहे फ्रिज में जॾहिं असां रखंदा आहियूं त हू पाणी छॾंदो आहे मथे पाणी अची वेंदो आहे थधि थियण खां जॾहिं असां हुन में फ्रूट्स या कहिड़ी शइ विझंदा आहियूं त जॾहिं असां रखंदा आहियूं त पाणी अची वेंदो हुनमें पाणी न ईंदो क्रीमी टेक्सचर में ठहंदो ॾाढो ज़बरदस्त ऐं हिनखे असां आइसक्रीम जे तौर ते बि कुल्फ़ी जे तौर ते बि इस्तेमालु करे सघो था उहो बि तव्हांखे तरीक़ेकार ॿुधाईंदमि
ॾिठव त वेजिटेबल कढ़ाई कीअं ठही? हाँ बिल्कुल। माना इनमें वांगण बोया, इनमें बटालू बोया। माना वेजिटेबल कढ़ाई ता सवेर सोचो पे त कहिड़ी कढ़ाई है जेका होशियार हूंदी। हां असल में मु वेजिटेबल मुखे खबर कोनी क्लिप हां ॾिठी आहे। वेजिटेबल जो लफ्ज़ मुखे माना मिस थी वियो ता ॿुधी न सघियो। हां वेजिटेबल कढ़ाई जेका है वो जरूर खाईंदस जी प्रोग्राम खत्म थींदो शेफ फैसल के चवंदा त असांजी मेहमानी ला तैयार रहन छो जो वेजिटेबल कढ़ाई मुंहिंजी फेवरेट कढ़ाई आहे वरी अब बिज़ में मुतफिक हुयो वनी हलियो उनमें त पो बेहतरीन। अच्छा जेको तहां जिंजी गाल करे रहा है उन जे बारे में जी उन जे बारे में ॿुधाईंदी हला त चॉकलेट फ्लेवर में कस्टर्ड पाकिस्तान में पहिरियों दफ़ा इंट्रोड्यूस थियो है त जरूर ट्राई कजो उनके। सही मसाको मसाले सां तैयार थिया ये आइटम्स जेकी तव्हां ॾिठा पिया ॾाढा ज़बरदस्त हुआ। बिल्कुल अच्छा इहो जॾहिं शेफ फैसल इहा तयारी करे थो या इहा क्लिप असां ॾिसंदा आहियूं त पोइ असांजो वात पाणी पाणी थींदो आहे। मूं त इहो सोचे छॾियो आहे जेकॾहिं इहा वरी जेकॾहिं अहिड़ी का रेसिपी हूंदी त मां सुबुह जो नेरनि न करे ईंदुसि। हाणे त मां माना नेरनि ठीकु ठाक करे आयो आहियां मूंखे ज़रूरत तलब न आहे पर पोइ बि चखे वठंदो ज़रूरु। न छुट्टी महिल ज़रूर ज़रूर चखींदासीं इनखे टेस्ट ज़रूर वठंदासीं। सही इन खां पोइ वरी पाण वरी हाणे सुठियूं ॻाल्हियूं बि कयूंसीं भलियूं ॻाल्हियूं बि कयूंसीं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेकी दिलि खे ॾार ॾेई ॾींदियूं आहिनि ऐं पाण ॾुखाए था थी वेंदा आहियूं। कल्ह हिकिड़ी ख़बर मिली ऐं पाकिस्तानी नामवर गुलूकार आहे जेका फिल्म इंडस्ट्री में उन तमामु घणो नालो कमायो ऐं प्लेबैक सिंगरिंग में उनजो तमामु घणो नालो हुयो ऐं रेडियो खां उन आगाज़ कयो PTV ताईं PTV खां पोइ वरी पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री में उन धाको ॼमायो। नगमा खोड़सारा उन ॻाया नैयारा नूर उनजो नालो हुयो ऐं यकीनन तव्हां जॾहिं नैयारा नूर मां नालो खयों आहे त उन खां पोइ तव्हांखे हिकिड़ो नगमो ज़रूरु यादि अची वियो हूंदो वतन की मिट्टी। हा गवाह रहना जी वतन की मिट्टी गवाह रहना बिल्कुल तमाम बेहतरीन। इन खां सवाइ बि हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त टची सॉन्ग आहे उहो मूंखे ॾाढो वणंदो आहे। उहो आहे त रूठे हो तुमको कैसे मनाऊं पिया बोलो ना मतिलबु एॾा सुठा सुठा जेकी नगमा आहिनि उहे उन ॻाया ऐं मुख़्तलिफ़ फिल्म स्टार्स ते उहे फिल्माया विया। नैयारा नूर जो लाॾाणो तमामु घणो ॾुखाए थो रहियो ऐं डिघी अलालत हुई हुनजी। असांखे ख़बर अथव इलाही असांजा जेके नौजवान उन्हनि खे ख़बर घटि आहे इन मामले जी। कल्ह इलाही माण्हुनि खे ख़बर पई त इहे नगमा इन ॻाया हुया जेका बिल्कुलु जेके अञा ताईं ॻाया वञनि था जेके अञा ताईं फेमस आहिनि। माण्हू जॾहिं बि 14 अगस्त वेझो ईंदो आहे त असां उनखे ई गुनगुनाईंदा आहियूं या असांखां जॾहिं केरु कावड़जी वेंदो आहे त असां ज़रूरु इहो गानो ॻाईंदा आहियूं कैसे मनाए पिया त उहे ई शयूं त असांखे ख़बर न आहिनि पर जॾहिं सोशल मीडिया ते कल्ह रुगो पिक्चर्स आयूं पियो उन्हनि जो तारुफ़ आयो पियो उन्हनि जूं तारीफ़ूं आयूं पे त सभिनी खे तक़रीबन नॉलेज मिली वई आहे। सही हाणे वरी पाण वरी ॿी हिकिड़ी कम जी ॻाल्हि तव्हां शेयर कयूं त पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा ॿ ज़रूरु पीआरियो ऐं जेका मुहिम आहे उहा थोरी वधीक तव्हांजे लाइ वधाई वई आहे ऐं 22 तारीख़ खां 26 तारीख़ ताईं इहा पोलियो जी मुहिम जारी रहंदी। पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। फ़ैसिलो अॼु करिणो आहे जेकॾहिं सुभाणे तव्हांजे ॿार खे हलणो आहे। हाणे थिए ईअं थो त पाण अक्सर सोचींदा आहियूं त छा थींदो भला को मसइलो न आहे इहा लापरवाही न करणु घुरिजे। ॿार मासूम हूंदा आहिनि गुलनि जहिड़ा ॿार हूंदा आहिनि उन्हनि जे मुस्तक़बिल सां खेॾणु असांखे जुगाए कोन थो। ॿारनि जो सिहतमंद मुस्तक़बिल जेकॾहिं चाहियो था त पंहिंजनि ॿारनि खे 2 फुड़ा पोलियो जा ज़रूरु पीआरियो। 8 ज़िला अहिड़ा आहिनि जेकी जिन जी निशानी थी आहे निशानदेही थी आहे त उते सेवरेज जेको पाणी आहे उन में पोलियो जो वायरस मिली चुको आहे। सो हाणे 8 ज़िलनि में सेवरेज जे पाणी में पोलियो जो वायरस मिलियो आहे। इहा ॾाढी अलार्मिंग सूरत हाल आहे तव्हां असांजे लाइ। जेकॾहिं असां पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा वक़्त ते नथा पीआरियूं त पोइ वरी मसइलो थी वेंदो। पोइ उहे ॿार अॻिते हली करे हाणे त ॿार आहिनि पाण नथा करे सघनि पाण चई न सघंदा भाउ असांखे पोलियो जा फुड़ा पीआरियो अॻिते हली करे असांखे तव्हांखे इहे मयार ॾोही थींदा। छा तव्हांखे इहा शइ नथी वणे त तव्हांजा गुलनि जहिड़ा ॿारड़ा तव्हांजे अङण ते रांदि खेॾनि रांदूं खेॾनि ऐं तव्हांखे उन्हनि जूं जेके खिलूं आहिनि उन्हनि जा जेके मज़ाक आहिनि उन्हनि जा मज़ा जेके आहिनि तव्हांजे पूरे घर में गूंजनि। छा अव्हांखे इहा ॻाल्हि नथी वणे? जेकॾहिं अव्हांखे इहा ॻाल्हि वणे त बराए महिरबानी पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा कतरा ज़रूरु प्यारियो ऐं तव्हांखे आउं ॿुधाईंदी हलां त 22 खां वठी 26 ताईं जेका आहे उहा पोलियो जी मुहिम वरी एक्सटेंड थी चुकी आहे त बराए महिरबानी गवर्नमेंट असांजी जेका आहे उहा क़दम खणी रही आहे। हाणे अव्हांजो वारो आहे अव्हां पेरेंट्स खे असीं गुज़ारिश कंदासीं छो जो पोलियो जी टीम अव्हांजे दर ते जॾहिं बि अचे थी तुंहिंजो आदर भाव करियो छो जो उहा ज़िंदगी आहे। ज़िंदगी अव्हांजे दर ते दस्तक करे थी उनखे दर खे खोलियो ऐं पोलियो जा कतरा पंहिंजे ॿारनि खे पियारियो। ॿारनि खे घर में लिकाए न छॾियो। असां अक्सर ईअं थिए थो त ॿारनि खे घर में लिकायो वञे थो त बराए महिरबानी ॿारनि खे घर में लिकाए न रखो। पोलियो जी टीम तव्हां सम्झो त मुसीबतूं जेके आहिनि उहे ॿुधाए न आहिनि ईंदियूं पर जेकॾहिं टारण वारा ज़रूरु अची वेंदा हलिया आहिनि त जेकॾहिं पोलियो जी टीम अव्हांजे दर ते अचे तव्हां सम्झो ज़िंदगी दर ते आई आहे। पोलियो जा कतरा पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु पीआरियो। सो महिरबानी तव्हांजी थींदी अॼु ई तव्हां पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा ज़रूरु पीआरियो।
पीआरियो, ॿारनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ बणायो। पाकिस्तान खे मज़बूत बणाइणो आहे तव्हांखे, पंहिंजे ॿार खे मज़बूत बणाइणो आहे, पंहिंजे ॿार खे पंहिंजे पेरनि ते बीहारणो आहे, पाकिस्तान खे पंहिंजनि पेरनि ते बीहारणो आहे। त पोइ पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा पीआरियो, 2 मिंट बि न लॻंदा आहिनि। एॾी लापरवाही न कजो तव्हांजा ॿार माज़ूरी जो शिकार थी वञे, ॿारनि खे लिकायो न। ऐं जेकॾहिं किथे ॿार कंहिं ॻोठ या शहर ॾे या नानी मासी चाची जे घर वियल आहिनि त उते फ़ोन करे ॿुधाए छॾियो त भाउ पंहिंजनि ॿारनि सां गॾु मुंहिंजनि ॿारनि खे बि पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। सो पोलियो जी टीम दरवाज़े ते जेकॾहिं अची लॉक करे थी ऐं ख़ासि तौर ते उन्हनि खे तव्हां आदुरभाव करणु घुरिजे ऐं उन्हनि जी रेस्पेक्ट करणु घुरिजे। पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। जे ॿारनि खे बचाइणा आहिनि, अव्हां जे ॿारनि खे हिकिड़ी नई ज़िंदगी, नयो जान ॾियणा आहिनि। ऐं मूंखे इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त 5 सालनि जा जेके नंढा ॿार आहिनि उन्हनि खे अव्हां पोलियो जा क़तरा पीआरियो ऐं लगातार पीआरे सघो था। मतिलबु तव्हां हिकु दफ़ा पीआरियो आहे तुंहिंजो डज़न मैटर, तव्हां ॿिए दफ़ा नथा पीआरे सघो, तव्हां पीआरे सघो था। छो जो असांजे पाणी जी वजह सां हिकिड़ो गैस्ट्रो थी वेंदो आहे उन्हनि खे, त उहो पोलियो जा क़तरा जेके आहिनि उहे ज़ाया थी वेंदा आहिनि। पर तव्हां उन्हनि खे बार बार पोलियो जा क़तरा पीआरे सघो था। बराए महिरबानी अव्हांखे इहा वरी चवंदा हलंदासीं त डेट जेका आहे उहा एक्सटेंड थी चुकी आहे 22 खां वठी 26 ताईं। सही सही सही। हाणे इन डेट जॾहिं वधी आहे त पोइ फ़ाइदो वठो। जेकी सुस्त आहिनि न सफ़ा मूं जहिड़ा, उन्हनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। पोलियो जी टीम तव्हांजे दरवाज़े ते ज़रूरु ईंदी ऐं दरवाज़े ते अचे त पोइ लापरवाही मुज़ाहिरो न कजो। के माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेकी पोइ सुता पिया हूंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि न खोले अलाए केरु आहे छॾेसि। ईअं न करणु घुरिजे। ऐं हू चवंदा तव्हांखे त असां पोलियो जी टीम आहियूं, त पोइ पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। यानी माण्हू गुज़ारिश आहे, हथ ॿधी गुज़ारिश कयूं था, इन गुज़ारिश ते अमल कजो। हिकु नंढड़ी साही वठूं था, ब्रेक वठूं था, मोटी ईंदासीं त पोइ मौज़ूद महिमान असां सां गॾु हूंदा, उन्हनि सां तव्हांजी कचहरी कराईंदासीं ऐं पोलियो जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। कुझु ॿिया मामला बि डिस्कस थींदा। सो हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक। काॾे बि न वञिजो, असां सां गॾु रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। पहुची वियासीं, तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थी वियासीं ऐं तव्हां असांजो प्रोग्राम जेकॾहिं अॼु बि ॾिसंदो त ॾाढो सुठो तव्हांखे मालूमाती प्रोग्राम लॻंदो। छो त अॼु असां वटि मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू वेठल आहिनि जिन सां कचहरी करे खोड़ सारी असांखे ॼाण मिलण वारी आहे। केरु केरु अॼु असांजे प्रोग्राम में आहिनि, इन हवाले सां तव्हांखे पिरह ॿुधाईंदी। बिल्कुलु अव्हां सही चयो। छो जो चवंदा आहिनि जॾहिं मुख़्तलिफ़ फील्ड खां माण्हू गॾु थियल हुजनि त असांखे तमामु घणी नॉलेज मिलंदी आहे। उन हवाले सां जेकॾहिं आउं पहिरें गेस्ट जो तारुफ़ कराईंदी हलां त उन्हनि जो मुख़्तलिफ़ फील्ड्स में एतिरो कमु थियल आहे ऐं अहिड़ो कमु थियल आहे जिन में हुननि पाण खे तमामु घणो मञरायो आहे ऐं माण्हू हुननि जी तमामु घणी इज़त कनि था, उन्हनि सां मुहबत कनि था। जेकॾहिं आउं ॻाल्हि करियां सियासत जी त पाण सियासत में जॾहिं बि रहिया, जेतिरो अरसो बि रहिया, त उन माण्हुनि जी दिलनि ते राज कयो आहे। ऐं उनखां पोइ 1978 अलाए 79 ताईं उन्हनि सियासत खे छॾियो, ख़ुदा हाफ़िज़ कयो ऐं उनखां पोइ हू सहाफ़त जर्नलिज़म खे जॉइन कयो 1980 में। ऐं जॾहिं 1980 में उन्हनि सहाफ़त खे जॉइन कयो त उन्हनि मुख़्तलिफ़ मैगज़ीन्स में, न्यूज़ में उन्हनि जेको आहे एडिटर रहिया ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा कॉलम्स लिखंदा रहिया। उन्हनि जा जेके कॉलम्स पढ़ण में ई मज़ो अलॻि हूंदो हो। ऐं जेकॾहिं उहे ई पढ़ण लिखण जी ॻाल्हि करियां त उन्हनि अदब जी दुनिया में बि वॾो नालो कमायो आहे पंहिंजो। उन्हनि जूं जेके बि कहाणियूं आहिनि ऐं उन्हनि जेतिरियूं बि कहाणियूं लिखियूं आहिनि उन्हनि खे अॼु ताईं सभिनी माण्हुनि मञियो आहे त उन्हनि जी कहाणियुनि में हिकिड़ी नवाण आहे। सही सही। ऐं पुठियां जा राइटर जन जी सही सही। तव्हां जॾहिं रिसालनि जी ॻाल्हि कई, कॉलम्स जी ॻाल्हि कई, त मूंखे यादि अचे थो को दौर अहिड़ो बि हुयो जो साईं जेकी रिसाला कढिया, तारिक अशरफ साहिब वारो ज़मानो जेके ॾिसऊं त बंदिशूं बि थियूं रिसालनि ते ऐं पाण भोॻियूं बि सही। मुख़्तलिफ़ मरहलनि ते कुझु मतिलबु ईअं बि थियो त उन्हनि रिसालनि ते पाबंदियूं मड़ी वियूं। पाण GSM फेडरेशन जा बानीकार बि आहिनि ऐं खोड़ सारो सहाफ़ती उन्हनि जो कमु आहे ऐं खोड़ सारो उन्हनि जो अदबी कमु आहे। पाण तमामु घणा सुठा किताब बि मार्केट में ॾिना अथऊं। मीर अली मुराद ख़ान टालपुर जी दरबार में हिकिड़ो ॾाढो सुठो किताबु आहे। इन खां सवाइ अलामा आया काज़ी ते उन्हनि जो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त किताबु आहे ऐं लतीफ़ जा लाड़ा लतीफ़ ते बि कयो आहे, उन हवाले सां ॾाढो सुठो किताबु आहे। इन खां सवाइ बि खोड़ सारा किताब तव्हांखे उन ॻाल्हि में एडिट कंदी हलां त पाण गुज़िरियल कुझु वक़्त खां रिसर्च जे कम में लॻल आहिनि। जेको फील्ड मुंहिंजे ख़्याल सां नौजवाननि जी आहे, नौजवाननि खे घुरिजे त उन फील्ड में रिसर्च जी फील्ड में वञनि, उते कमु कनि। पर पाण उन फील्ड में कमु करे रहिया आहिनि, तमामु बहितरीन तरीक़े सां कमु करे रहिया आहिनि। जेकॾहिं ॻाल्हि तव्हां होशो केवल रामाणी जे बारे में ॿुधायां त जेके अयाज़ जा बि उस्ताद आहिनि ऐं उनखां अलावा GM सैयद खां बि जेके आहिनि उहे सलाहूं वठंदा हुआ। तमामु बहितरीन उन ते बि उन्हनि लिखियो आहे, हिकिड़ी हिस्ट्री लिखियल आहे उन ते। असांजे प्रोग्राम में जेकॾहिं के नाले जी तरफ़ नाले जी ज़रूरत न आहे, पहिरीं त नाज़रीन खे ख़बर पइजी वई हूंदी। उन शख़्सियत जो जेकॾहिं बाक़ाइदगी सां तारुफ़ जेकॾहिं कराइजे त खोड़ सारा हवाला आहिनि
आउं त चवां थो त सिज खे आरसी ॾेखारण बराबरि आहे। हां सही था हाणे सिज खे आरसी कहिड़ी ॾेखारियूं? सो इन जे लाइ वन एंड ओनली असांजी तव्हांजी सभिनी जी ॼातल सुञातल शख़्सियत, पाकिस्तान जो तमामु वॾो नालो, सिंध जो तमामु वॾो नालो, अदब में, सहाफ़त में, सियासत में बिल्कुलु मदद अली सिंधी साहब असांजे प्रोग्राम में मौजूद आहिनि। असांजी ख़ुशबख़्ती मदद अली सिंधी साहब सां गॾु। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैरियत सां? ऐं असां ॾाढो पाण खे ख़ुशनसीब महसूस करे रहिया आहियूं त अव्हां जे आॾो वेठा आहियूं, अव्हां जे आॾो ॻाल्हाए रहिया आहियूं। अव्हां जी महिरबानी। अगरि किथे बि इंट्रोडक्शन में थोरो बि न थिया हुजूं त माज़रत साईं दिलि सां। महिरबानी। लखतोरा कचहरी जी ॾाढी सुठी थींदी। मदद अली सिंधी साहिब जा जेकी चाहींदड़ आहिनि उहे अॼु को प्रोग्राम ज़रूरु ॾिसनि, छो त हीउ यादगार प्रोग्राम हूंदो ऐं हिन यादगार प्रोग्राम में तव्हां शामिल थी सघो था। जी ॿिया केरु महिमान? जी तव्हां कॉल ज़रिए उन्हनि सां शामिल थी सघो था, सवाल जवाब पुछी सघो था। इन खां अलावा अव्हांखे ॿुधाईंदी हलां त ॿिया महिमान बि असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। जीअं त पोलियो जी मुहिम शुरू थी चुकी आहे 22 खां 26 ताईं, त उन्हनि सां बि असां ॻाल्हाईंदासीं, पोलियो जी मुहिम ते बि ॻाल्हाईंदासीं। असां वटि ॾाढा सुठा डॉक्टर मौजूदु आहिनि। डॉक्टर एहसान मुस्तफ़ा साहब डेंटिस्ट आहिनि ऐं उनखां अलावा लेक्चरर बि आहिनि जिनास एंड मेडिकल यूनिवर्सिटी में। अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। ऐं इन खां अलावा असां वटि डॉक्टर अहमद इक़बाल मिर्ज़ा साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। पाण जोड़नि ऐं पठनि जा जेके आहिनि उहे स्पेशलिस्ट आहिनि, उन्हनि जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। उन खां अलावा पोलियो जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं, छो जो पोलियो जे हवाले सां काफ़ी पेरेंट्स खे बि ख़दशा हूंदा आहिनि जेके असां कोशिशि कंदासीं त क्लियर करे सघूं। इन खां अलावा प्रोग्राम में ॾाढा सुठा सिंगर मौजूदु आहिनि। ज़ी अली अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। सिंध जा ॾाढा सुठा सिंगर म्यूज़िशियन उस्ताद बादल राई साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। ऐं मोहम्मद अली ढोलक वॼाईंदा, अव्हांखे बि प्रोग्राम में भली कार चऊं था। वाह 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 वाह। सो पाण जेको मौज़ू असांजो गुज़िरियल हिकु हफ़्ते खां वठी आहे उन ते थोरी अॻ में नज़र विझूं, पोइ वरी ॿिया मामला। ॿुधायो त पोलियो जे मर्ज़ मुतलिक़ थोड़ी आगाही भेजो। डॉक्टर साहब अच्छा डॉक्टर साहब आप बता दें पोलियो कितना खतरनाक है और इस हवाले से क्या सर पोलियो की फैलने के वजूहात क्या होते हैं ये बता दें हमें। देखिए पोलियो एक वायरस का नाम है और जो ओरोफिकल रूट से जिस्म के अंदर दाखिल होता है और एक शख्स से दूसरे में मुंतकिल होता है। ज़्यादातर इसकी अटैक हमला होता है वो बच्चों में होता है। सही। और शुरू के एतवार में इसीलिए इस वायरस को प्रिवेंट करने के लिए बचने के लिए हमारे यहाँ पूरी दुनिया में वैक्सीनेशन दी जाती है। उस वैक्सीन की अफादियत इतनी ज़्यादा है कि उसकी वजह से इस वायरस से काबू पाया जा सकता है और उसको ख़त्म किया जाता है, क्योंकि इसमें अमूमन जो अलामात होती हैं वो बच्चों में शुरू में बुखार आता है और उसके बाद ये देखा जाता है कि उसकी कोई भी जिस्म का एक टांग या उसमें उसकी पैरालाइज हो जाती है। उसके कितना वक्त लगता है अलामात को, मतलब निशानदेही अलामत कौन सी होती है स्पेशली? शुरू में बुखार होता है। शुरू में बुखार आमतौर पर यही समझा जाता है कि यहाँ बुखार है और इसमें जैसे मौसमी बुखार समझ लें, टाइफाइड समझ लें, लेकिन उसी वक्त यही वायरस हमला कर चुका होता है। और वो बुखार आना मतलब ये होता है कि अब ऑलरेडी देर हो चुकी है, दुश्मन अंदर घुस चुका है और फिर ये जाके वायरस नसों को जो नर्व्स होती हैं उनको डैमेज करना शुरू कर चुका होता है और ये लाइफ लॉन्ग डैमेज होता है, यानी इरिवर्सिबल है, जिंदगी भर के लिए अपाहिजगी। अच्छा ड्यूरिंग बुखार, जब बुखार आप बोल रहे हैं, बुखार के ड्यूरिंग हम वैक्सीन या ड्रॉप्स पिला सकते हैं? नज़ला हो, जुकाम हो, खांसी हो, तो बहुत सारे पेरेंट्स कहते हैं कि बुखार है, नहीं, क्योंकि अब बुखार आना इसका मतलब ये है कि अब वो दुश्मन अच्छी तरह से घुस चुका है। अब वो वायरस हमलावर हो चुका है, तो इसीलिए तो नॉर्मली बुखार भी तो हो सकता है ना, पता कैसे चलेगा ये पोलियो का? हाँ, ये वायरस थोड़ा सा डिफरेंट होता है, हाई ग्रेड फीवर होता है, इसमें आमतौर पे कोई और अलामात नहीं मिल रही होती जैसे नज़ला, ज़ुकाम, ये तो इसमें अमूमन इसीलिए इसको नज़रअंदाज किया जाता है। अच्छा, लेकिन आम बुखार हो, नज़ला हो, तो उसमें हम वैक्सीन करवा सकते हैं, ड्रॉप्स पिला सकते हैं बच्चों को? पोलियो वायरस का बुखार में अगर वो वैक्सीन करवाता है तो उसका इतना फ़ायदा नहीं होता। ये हो सकता है कि उसका असर कम हो, लेकिन ये हमला हो चुका होता है। तो इसीलिए कहा जाता है कि हम इंतज़ार न करें, वक्त से पहले ही बच्चों को जहाँ इब्तिदाई इनको वैक्सीन EPI के हमारे जो वैक्सीनेशन है उसी में पोलियो ड्रॉप्स, क्योंकि ये तो पैदा होते ही बच्चे को दिया जाता है और 5 साल के बच्चे की उम्र तक
इसके जो खुराक है उसकी प्रॉपर डोज दी जाए, इससे बिल्कुल बच्चे को ना रोका जाए, क्योंकि ये सारी दुनिया में ख़त्म हो चुका है ऑलमोस्ट। हमारे नेबर कंट्रीज़ हैं, सब में उसको ख़त्म हो चुका है, उनके टेक्स्ट बुक में अब इसका जिक्र तक नहीं मिलता। अफसोस की बात है कि हमारे मुल्क में अभी तक इसके केसेस आ रहे हैं और बच्चों में ये अफगानिस्तान में और पाकिस्तान में सिर्फ। मजीद इस पे गुफ्तगू करते हैं। अच्छा डॉक्टर साहब, एक सवाल मेरा रह जाता है, तो उस पर भी थोड़ी सी बात हो जाए कि मुझे ये बताएं कि अगर कोई बच्चा पोलियो के कतरे पी लेता है तो उसके बाद वैक्सीनेशन करवा सकता है? ये पोलियो के कतरे ही वैक्सीन है। अच्छा, पोलियो के ड्रॉप्स वैक्सीन, कुछ ड्रॉप कुछ वैक्सीन की शक्ल होती है, इंजेक्शन, कुछ है कतरे ड्रॉप्स। तो ये दोबारा पिए जा सकते हैं? हाँ, पिए जा सकते हैं। एक बार पी लिए तो दोबारा पी सकते हैं, इसमें कोई नुकसान नहीं है। अच्छा, इसमें कोई नुकसान नहीं। जबरदस्त। जी कमजू गालियूं बहन सर, पोलियो जी जेका आहिनि उहा मुहिम हले पई, अव्हांखे जी ख़बर आहे त सिर्फ़ु पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान आहे जंहिंमें पोलियो अञा हले पियो। त एज़ अ वालदीन अव्हां खां इहो सवाल कंदासीं त जॾहिं पोलियो जो नालो अव्हां ॿुधो था त अव्हांजे ज़हन में कहिड़ी ॻाल्हि अचे थी? असल में ॻाल्हि इहा आहे, जीअं डॉक्टर साहब ॿुधायो पिए जी, तो बेसिकली बुखार का बीमारी न हूंदी आहे, बुखार अलामत हूंदो आहे तव्हांजे जिस्म में अलार्मिंग शयूं सिचुएशन हूंदी आहे। बिल्कुलु। त हाणे असां वटि छाकाणि त शुरूअ में इहो माण्हू एतिरा सुझाव कोन हुआ त न पोलियो या कतरा शुरू में पियारिया वेंदा हुआ, पोइ त असां नंढे हूंदे कोन पीता हूंदा, पर असां पंहिंजे ॿारनि खे पियारिया। हिकिड़ो त इहो ॿारनि खे पियारणु खपनि। ॿियो इहो त हिकिड़ो सवाल मां ख़ुदि डॉक्टर साहब कंदुसि, तो क्या सबब है कि हमारे पास ये ख़त्म नहीं हो सका जबकि पोलियो के कतरे भी पिलाए जाते हैं? ये मैं आपसे सवाल करूँ। ये बहुत इंपॉर्टेंट सवाल डॉक्टर साहब ने किया, और जी इसकी वजह यह है कि हम अभी तक इसको समझ ही नहीं पाए हैं कि वायरस ख़त्म किया जा सकता है और इसकी वैक्सीन बहुत इफ़ेक्टिव है। बहुत सारी मिथ्स हैं हमारे जहनों में, ये चीज़ डाल दी गई है कि ये वैक्सीन पिलाने से बच्चा या बच्ची जो है इसमें आगे बढ़कर बांझपन हो जाएगा, उसमें और सारी अलामात हो जाएंगी। ये सारी चीज़ें दिमाग में डाल दी गई हैं और वो चीज़ सीना बसीना चली आ रही है। बिल्कुल लाइल्मी है, टोटली लाइल्मी है और इससे हकीकत से कोई ताल्लुक नहीं है, इससे कोई ताल्लुक नहीं। जैसे और बीमारियों के खिलाफ वैक्सीन्स हैं, टीबी के है, उसके वूपिंग कफ्स के लिए है और टाइफाइड के लिए है, हेपेटाइटिस बी के लिए, इसी तरह इस बीमारी की भी ये वैक्सीन मौजूद है। और हम जब देखते हैं कि जब एक चीज़ का इलाज मौजूद, एहतियात हम कहते हैं ना कि डॉक्टर, हम जब भी मैं किसी से बात करता हूँ वो कहते हैं चलो ये बीमारी हो गई, इसका इलाज बता दिया, ठीक है, बट प्रिवेंट कैसे करें कि बीमारी हो ही ना, तो ये प्रिवेंशन है। तो जब इसकी इफेक्टिव प्रिवेंशन है तो हम सबको ये वैक्सीन बच्चों को ज़रूरी लगवाना चाहिए। अब तो डोर टू डोर जा रहे हैं और वो बेचारे वो लोग गर्मी में और ऐसे हालात में वालिदैन को भी एक पैगाम दे दें। बिल्कुल, उनको है कि अगर उनके इलाके में उनको पता चले कि टीम आई भी है तो वो उनका इंतज़ार ना करें कि वो उनके घर पे आएँ और घंटे पे खुद आगे बढ़ें और इस अपने बच्चों को जाके इसको वैक्सीन करवाएं। सही पोलियो इंतहाई ख़तरनाक मर्ज़ आहे। डॉक्टर साहब भी ॻाल्हि कई, तव्हां बि हाणे लापरवाही जो मुज़ाहिरो न कजो। पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा 2 मिंट बि न लॻंदा आहिनि, 2 मिंट कढणा आहिनि, मुस्तक़बिल उन्हनि जो महफ़ूज़ करिणो आहे ऐं पाकिस्तान खे मज़बूत करिणो आहे, पंहिंजनि पेरनि ते बीहारणो आहे, त पोइ तव्हां इहा लापरवाही बिल्कुलु बि हाणे न कजो। ऐं तारीख़ थोरी वधाई वई आहे सिर्फ़ु इन जे करे जेकी मूं जहिड़ा सुस्त माण्हू आहिनि उहे इन कम में ऐं ॿारनि जे मुस्तक़बिल खे बचाइण में देर न कनि। 22 खां 26 ताईं पोलियो जी मुहिम खे एक्सटेंड कयो वियो आहे, त बराए महिरबानी पंहिंजे घरनि में पंहिंजे ॿारनि खे लिकायो न, तव्हां पोलियो जा कतरा या वैक्सीनेशन ज़रूरु करायो। ऐं शायदि इन्हनि ॻाल्हियुनि खां सोचां पई त पाण सॉन्ग जी तरफ़ हलूं त कीअं लॻंदो? बिल्कुलु ॾाढो सुठो लॻंदो। अवां सभिनी मुअज़्ज़िज़ महिमाननि जी इजाज़त सां असां सॉन्ग जी तरफ़ हलूं था। ज़ी अली खे चवंदासीं कुझु सॉन्ग ॿुधाइनि असांखे।
बिल्कुलु बिल्कुलु काज़िम टालपुर जी शाइरी आहे सिंधीअ में बरकत भट्ट साहब ॻायो रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते रिकॉर्ड थियो त शाम जो ही पहरनाम असांजे कयो कुझु त ईंदा कयो के त ॻाल्हियूं कयो उनखे ई वरी ट्रांसलेट करे अरशद महमूद साहब फिल्म में ॻायो ऐं उन खां पोइ उहो बि ॾाढो पॉपुलर थियो उहो बि ॾाढो मशहूरु थियो पर तारीख़ी जेका ॼाण आहे हवालो आहे उहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियो त असुली कलाम अञा ॿियो हुयो उनखे पोइ वरी ईअं ॻायो वियो ॾाढे सुहिणे नमूने सां ऐं काज़िम टालपुर साहब जी शाइरी हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोटी ईंदासीं त मदद अली सिंधी साहब बि असां सां गॾु आहे उन सां हाणे माना तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं उनजे कैरियर ते उनजे पुठियां ताकी असांजा नौजवान जेके बि ॾिसी रहिया आहिनि उहे मोटिवेट थियनि तंहिंजे करे असीं चवंदासीं केॾांहुं न वञो असां सां गॾु रहजो पसंदि रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था मोज़िज़ महिमान असां सां गॾु आहिनि जिन महिमाननि में असांजी ख़ुशबख़्ती त साईं मदद अली सिंधी साहिब असां सां गॾु आहे मदद अली सिंधी साहिब असां सां गॾु आहे त पोइ आउं चवां थो त खोड़ सारियूं जेके ॻाल्हियूं आहिनि ॻाल्हियुनि जा ॻोठ हुननि वटि बि आहिनि कुझु असां वटि बि आहिनि हा सही था चओ बिल्कुलु अवां सर खां पहिरियां ई इहा ॻाल्हि पुछंदासीं त मुंहिंजे हथ में जेके काफ़ी किताब पियल आहिनि हथ में न बल्कि हंज में काफ़ी किताब मौजूदु आहिनि पर जेकॾहिं आउं हिन किताब जी ॻाल्हि करियां त कार्टोग्राफी जेका आहे ऑफ सिंध इहा जेका किताब आहे उनजो फर्स्ट वॉल्यूम मुंहिंजे हथ में पियल आहे ऐं सर जो कंपाइल कयल आहे उनजे बारे में असां ॿुधंदा सर खां पुछंदासीं ॿुधंदासीं असां त इनमें जेके आहिनि रियल मैप्स ऑफ सिंध आहिनि सर इहो असांखे ॿुधाइजो त कॾहिं तव्हां लिखियो आहे इनमें छा छा मौजूदु आहे आवांखे ॿुधाईंदो आहे न सिंध जेका आहे सा दुनिया जो क़दीम तरीन इलाइक़ो आहे इन ॻाल्हि खां त हाणे इनकार नहीं है आप समझ रहे हैं कि 5000 से भी पुरानी है सिंध त जॾहिं यूनानी आया आहिनि त पोइ हुननि पहिरियों नक्शो उन्हनि ठाहियो आहे सिंध जो त मां हींअर सिंध आर्काइव में वेहंदो आहियां त उते मूं ॾिठो त ब्रिटिश पीरियड में ब्रिटिशर्स अंग्रेज़नि छा कयो जो सिंध जी न फ़क़ति जेको आहे सो माप कयूं पर नक्शा बि उन्हनि मुख़्तलिफ़ तहलकनि जा बि ठाहियूं वॾी साइज़ में असां वटि हाणे कमु थिए कोन पियो पोइ मूंखे ख़्यालु थो थिए नक्शनि जो हिकिड़ो किताबु अचणु खपे पोइ हीअ मूं हुन में कुझु हुन पहिरियों दफ़ो ऐं पहिरियों वाल्यूम पर पोइ तव्हां हिनखे ॾाढे ध्यान सां ॾिसंदो त हिन में पहिरियों नक्शो बि आहे यूनानी जो अर्बन जो अर्बन बि नक्शनि ठाहिण में तमामु कमाल कयो आहे सो हीअ हुनजो पहिरियों किताबु आहे छाकाणि त हिकिड़ो टेक्निकल कमु आहे इहो पर इहो अचणु खपंदो हुओ असांजा इदारा जेके सरकारी ग्रांटुनि ते हलनि था उहे इन्हनि ते तवजो कोन था ॾियनि इहो कमु बेसिकली इन्हनि इदारनि ऐं यूनिवर्सिटियुनि जो आहे त पंहिंजनि माण्हुनि खे असाइनमेंट ॾियनि त इन ते कमु कनि बहरहाल नथा कनि त उहा ॿी ॻाल्हि आहे पर मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो शौक़ु हुन में हीउ पहिरियों वॉल्यूम आहे ऐं सिंध आर्काइव्स में जेके मौजूदु असां वटि 706 नक्शा मौजूदु आहिनि उन्हनि मां कुझु नक्शा हिन में शामिलु कया अथऊं बाक़ी अञा रहिजी विया आहिनि उहो वॉल्यूम ॿियो ईंदो तमामु बहितरीन तरीक़े सां हिन में मैप नंबर बि लिखियल आहिनि ऐं मैप्स ठहियल आहिनि अच्छा पूरा मैप आहिनि ॾिसो न माना जेकॾहिं वर्क जेको ॿीणो थियल आहे त माना पूरो मैप वग़ैरह ठहियल आहे ऐं सभई जेके मैप ठहियल आहिनि ऐं ॾाढे सुठे तरीक़े सां मैप ठहियल आहिनि ऐं असुलु नक्शा मतिलबु लिखियल न आहे असुलु ठहियल आहिनि कुझु लिखियल हूंदा आहिनि उहे लिखियल न आहे असुलु नक्शा गूगल मैप्स खां पहिरियां जी कहाणी आहे ॾाढी सुहिणी कहाणी आहे अच्छा सर गाड़ी खाते में तव्हांजो ॾाढो सुहिणो घर मुजीब महल जेको क़ौमी उहो अलॻि हो तिलकियाड़ी ते घर असांजो अलॻि हुयो न हैदराबाद में उहे रंगीनियूं उहे मज़ा उहे चौकड़ियूं उहे कीअं यादि अचनि पियूं हैदराबाद हाणे हिकिड़ो दिलपसंद शहर रहियो आहे इनमें को शक न आहे सिंध जी क़ौमी सियासत जो बैरोमीटर रहियो आहे पोइ त मूंखे फ़ख़ुरु आहे त असांजो घर बि कंहिं ज़माने में क़ौमी सियासत जो मर्कज़ हो सही उन ज़माने में 70 में जॾहिं मुख़्तलिफ़ 2-3 पार्टियुनि जा झंडा हूंदा हुआ त मुंहिंजे घर ते सिंध मुतहदा माज़ जो झंडो हूंदो सिंध मुतहदा माज़ माना GMC जी पार्टी हिकिड़ो ई झंडो हूंदो जेको असांजे घर ते लॻल हूंदो अवामी लीग जो असांजे घर ते लॻल हूंदो हुओ अच्छा शेख मुजीबुर रहमान तरफ़ां बि कुझु शेख साहब खे मूं ॾिठो बि सही हुन सां गॾु मूं सफ़र बि कयो कराची खां हैदराबाद नवाबशाह खां वरी यादगार कचहरियूं नंढो हुउसि यंग हुउसि 17 साल त मुंहिंजी उमिरि हुई पर मूंखे शेख साहब जी यादगिरी आहे भुट्टे साहब जी यादगिरी आहे पर असां घणो करे रहियासीं हिन विंग सां साईं GM सैयद सां त इहो दौरु क़ौमी सियासत जो हो सिंध जी क़ौमी सियासत में जेको असां हिकिड़ो किरदारु अदा कयो उन वक़्तु सियासी पार्टी का बि कान हुई
वञी उन खां सिंध खे जुदा करण जो सिलसिलो अलॻि आहे पर ख़ुदि प्रॉविंशियल ऑटोनॉमी लाइ असांजो मुतालबो त 73 आइन में प्रॉविंशियल ऑटोनॉमी ॾिनी वञे सो उन वक़्तु इहा जेका मूवमेंट हली त उन में सभु असीं हुआसीं उन में आउं रेस्टिकेट बि थियुसि हिकिड़े केस में 3 साल ॿिए में 5 साल ख़तमु थी वई पर उन ते पशेमानी कोन्हे ज़िंदगीअ जो हिकिड़ो सफ़र आहे त माण्हू क़ौमी तारीख़ में हिकिड़ो सो वरितो कदम आउं कढंदो हुउसि उहो पोइ बैन थी वियो बैन बि थियो उन ते वरी पोइ घणियूं प्रेसूं ज़ब्त थियूं पीउ बि लॉकअप में 27 ॾींहं वञी मुंहिंजे करे काटे आयो बाबा साईं हा उनखे विधऊं त भई हिनखे हथु करे ॾियो मिनिस्टर अगवा थियो उन चक्कर में अच्छा वो बाबा तव्हां सां करे शिकायत कई कॾहिं बि शिकायत न कई हमेशा एप्रिसिएशन चइबो आहे न भाउ तुंहिंजे करे लोड़ियूं पिया असांजो औलाद करे बत कहिड़ी कंदो आहे ढक मार खे चवंदो आहे पर मुंहिंजे पीउ मूंखे कॾहिं न चयो त भई तुंहिंजे क़ौमी सियासत जे करे मां वञी थोरो माण्हू 80 सालनि जो 27 ॾींहं लॉकअप काटे आहे पुराणे माण्हुनि में हिकिड़ो हिसो हूंदी त करे शिकायत कोन कंदा असां में बि आहे त शिकायत कोन था करियूं हाणे नओं नस्ल में इहा ॻाल्हि पाण तफ़सीली कचहरी कंदा नओं नस्ल ईअं छो आहे हेॾो डॉक्टर साहिबु वेठो आहे ॾंदनि जो माहिर डॉक्टर आहे सो डॉक्टर साहिबु ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बरसाति पवंदी आहे जॾहिं गप थींदी आहे गारो थी वेंदो आहे गाॾियूं माना जेको आहे सो ख़राबु थींदियूं आहिनि त उन्हनि खे सर्विस करण जी ज़रूरत पवंदी आहे ॾंदनि जी सर्विस करे कराइजे कहिड़ी मुंद आहे हिन जी बहितरीनु क्वेश्चन आहे तव्हांजो ऐं ॾंदनि जी सर्विस खां पहिरीं आउं इहो चवंदो आहियां त जेको आहे न माण्हू जी जेका ओरल कैविटी आहे जेको वात आहे न हर बीमारी इतां ई खां ई दाख़िल थींदी आहे जंहिं माण्हू जी वात जी सफ़ाई सुठी आहे रिसर्च चए थी त उनजी ओवरऑल हेल्थ बि सुठी रहंदी आहे जी मतलब माण्हू में कैविटीज़ न आहिनि ऐं गम्स सुठा आहिनि रत नथो अचे पर मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे बहिराड़ीअ जो उहो ॾाढो मासूम आहे उहो चवंदो आहे यार असां कॾहिं ॾंदो ई न कयो बहिराड़ी में ॾिसो वटा कटाऊं इहो छा रीज़न आहे न ईअं न उहे माना एतिरा सिहतमंद आहिनि जो असांजे शहरी नौजवान एक्चुअली में उनजी डाइट बहितरीनु आहे अच्छा डाइट नेचुरल डाइट हूंदी आहे न उनजी मतलब उनखे न ख़बर ई न आहे कुझु बि आहे मार्केट में जी या उनजो शुगर जी जी अच्छा असल में डेंटिस्ट असल में आऊं तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त ओरल हाइजीन मेंटेन करण जा 2-3 तरीक़ा हूंदा आहिनि सभिनि खां पहिरीं तव्हां टूथ ब्रश सिलेक्ट कयो ठीकु आहे ब्रश सिलेक्ट कयो उहो टूथ ब्रश यूज़ करिणो आहे जेको सॉफ्ट हुजे ठीकु आहे हार्ड या मीडियम यूज़ न आहे करिणो मीडियम यूज़ करे सघो था पर हार्ड त बिल्कुलु बि यूज़ न आहे अच्छा सॉफ्ट जी 4-4 मिंट असां ब्रश पिया कंदा आहियूं छा उहो सही आहे न अमेरिकन डेंटल एसोसिएशन इहा ॻाल्हि चए थी त ॾींहं में 2 दफ़ा ब्रश कयो ऐं 2 मिंट ब्रश कयो तव्हांखे 3 दफ़ा ब्रश न आहे करिणो ऐं तव्हांखे 3 मिंट में न आहे करिणो ठीकु आहे ऐं बिल्कुलु हल्के हल्के कयो अच्छा मूंखे इहो ॿुधायो हाणे कैमरा में मूंखे ज़ूम कजांइ त जीअं माण्हू सम्झी वञनि त इशारो मां छा थो ॾियां जी जी असल में पाण बुर्श कंदा आहियूं के माण्हू हीअं करे बुर्श कंदा आहिनि के माण्हू हीअं करे बुर्श कंदा आहिनि सही माना तरीक़ो कहिड़ो आहे तरीक़ो इहो आहे त तव्हां जेको आहे वर्टिकल मूवमेंट रखणी आहे 45 जी एंगल ते तव्हां ब्रश रखो गम्स ते ऐं टूथ ते हाफ ब्रश जेको तव्हांजी गम्स ते हुजे हाफ ब्रश तव्हांजे टूथ ते हुजे ॾंद ते हुजे 45 जी एंगल हुजे अप एंड डाउन हुजणु खपे राइट एंड लेफ्ट हॉरिजॉन्टल न आहे करिणो तव्हांखे जी मेक श्योर घणा माण्हू ईअं राइट एंड लेफ्ट कंदा आहिनि न जी जी राइट लेफ्ट न करिणो हूंदो अप डाउन सभिनि खां बेस्ट हूंदो ऐं सभिनि खां इंपॉर्टेंट ॻाल्हि कुछ माण्हुनि जे वात में स्मेल हूंदी आहे ऐं उहा स्मेल थींदी आहे ज़बान जी सफ़ाई न हुजण जे करे जी मोस्ट लाइकली त ब्रश अहिड़ा ईंदा आहिनि जंहिंजे पोयां ब्रिस्टल्स हूंदा आहिनि जी जी इहो फ़ाइदेमंद नुस्ख़ो आहे ॿुधी वठिजो जी जी त ॾंद साफ़ करण सां गॾो गॾु ब्रश ज़बान खे बि साफ़ करणु इलाही ज़रूरी हूंदो आहे जी जी उहो ब्रश सां करे उहो ब्रश सां करे सघो था बैक साइड ते अहिड़ो सिस्टम आहे जी जी अच्छा उन खां अलावा इहो ॿुधाइजो त असांजे ॾंद हिते साम्हूं नज़र अचनि था अंदर बि जेका आहे उहा बि कट चढ़ी वेंदी आहे उनखे साफ़ कीअं असल में ॿाहिरां सरफेस त साफ़ करणु बिल्कुलु ईज़ी आहे ठीकु आहे हर को करे सघे थो अंदर जो सरफेस साफ़ करण में थोड़ो वधीक टाइम लगंदो आहे थोड़ी प्रैक्टिस लगंदी आहे पर तव्हां शुरू में जेकॾहिं तव्हां उनखे ॾंद ब्रश जी जो एंगल थोड़ी चेंज कंदव न त तव्हांखे मतिलबु जेको आहे साफ़ अच्छा ॾुखियाई वरी तॾहिं थींदी आहे जॾहिं मथियां ॾंद जेकॾहिं उहे साफ़ कजनि या उहे पुरुष कजे न हेठों खां वरी ख़ासि तौर ते इहा ॾुखियाई आहे माण्हू घटि कंदा आहिनि मतलब हेठियां ॾंद उहे त साफ़ थी वेंदा आहिनि अंदरां जेको आहे सो मथियां ॾंद कीअं साफ़ इन करे मूं तव्हांखे इहा ॻाल्हि चई त पंहिंजो जेको हमेशह आहे न पहिरां टूथ ब्रश सही सिलेक्ट कयो जंहिंजो हेड जेको आहे न हेड उहो थोरो नंढो हुजे स्मॉल हुजे अगरि लार्ज हेड हूंदो न त उहो तव्हांजी ओरल कैविटी जी हर जॻह ते पहुची न सघंदो तंहिं करे स्मॉल हेड वारो ब्रश यूज़ कंदव त तव्हां हर जॻह ते उहो पहुची वेंदो सही सही जी जी माना बुर्श जेकॾहिं पाण सिलेक्ट कयूं त नरम बुर्श हुजे पहिरां ब्रश सिलेक्ट कयो पोइ टूथपेस्ट सिलेक्ट कयो ठीकु आहे टूथपेस्ट उहो यूज़ करणु खपे जेको मतिलबु मल्टानेशनल आहे हर जॻह ते अवेलेबल जेको लोकल वग़ैरह ई न हुजे ठीकु आहे इहा रिकमेंडेशन आहे ॿी ॻाल्हि जेको मूं तव्हांखे ॿुधायो त 2 मिंट ऐं 2 दफ़ा ॾींहं में लाज़मी अच्छा जी अच्छा मूंखे इहो ॿुधायो त जिन जे मतिलबु वात मां या ॾंदनि मां मुहारनि मां बुर्श दौरान रतु थी अचे त उहो छा को मर्ज़ आहे छा आहे इहो बिल्कुलु मर्ज़ आहे ख़ासि तौर ते विटामिन सी जी डेफिशिएंसी जे करे
जेको उनजे करे थींदो जी इन जे करे थींदो कुझु माण्हू जेका मतिलबु जंहिंखे पायरिया चवंदा आहियूं हिकिड़े मतिलबु सिंधी में या मतिलबु उर्दू पायरिया उनजो मतिलबु इहो हूंदो आहे त मसूड़नि जी बीमारी आहे कंहिंखे अच्छा कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त नओं ताज़ो बुश माण्हू वठी ईंदो आहे न उन सां थी वेंदो आहे पोइ न न ताज़ो ब्रश सां ईअं थोरो माण्हू तेज़ इलाही कंदा आहिनि या हार्ड ब्रश यूज़ कंदा आहिनि जी 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 तव्हांखे तेज़ करणो न आहे तव्हांखे जेंटली हल्के हल्के करणो ब्रश सही सही अच्छा कॾहिं कॾहिं असांखे मसूड़नि में बि सूर थियणु लॻंदो आहे त उहे उनखां सां कीअं मतिलबु उन में इहो हूंदो आहे त असांजा जेके मसूड़ा आहिनि न इन्फ्लेम थी वेंदा आहिनि असांजो ब्रश जेको आहे न कॾहिं कॾहिं हर सरफेस ते पहुची न सघंदो आहे उते छा थींदो आहे उते टार्टर ॼमी वेंदो आहे जेको ब्रश सां साफ़ न थींदो आहे उन जे लाइ तव्हांखे प्रोफेशनल क्लीनिंग कराइणी पवंदी आहे जंहिंखे असां स्केलिंग चवंदा आहियूं डेंटिस्ट खे 6 महीननि में विज़िट करणु लाज़मी हूंदो आहे सर्विस जेको आहे 6 महीननि में करणु लाज़मी आहे उनजी 3 वजह आहिनि पहिरीं त हिकिड़ो तव्हांखे ॾिसंदा त का कैविटी डेवलप त कान थी थिए का मतिलबु कीड़ो त ॾंद में न आहे लॻो कैविटी जेकॾहिं डेवलप थिए त उनजी फिलिंग थी वेंदी पर जेकॾहिं तव्हां उनखे लेट कई त पोइ तव्हांखे सूर थी सघे थो ऐं सूर थी सघे थो ॾंद लॉस बि थी सघे थो जेको इलाही एक्सपेंसिव आहे ॿियो असांजे डायरेक्टर जो मसइलो आहे ॾाढो गंभीर मसइलो आहे असांजो डायरेक्टर न माना थधो पी सघे थो खाई सघे थो गरम खाई सघे थो अञा मां ॻाल्हि कंप्लीट कोन कई मां पहिरीं वजह आहे त कैविटीज़ खे ॾंदनि जा एतिरा मसइला डॉक्टर साहब सां मसइलो रैपिड फायर पे तव्हांखे एॾा ॾंदनि जा मरीज़ आहिनि हिते मसइला ई ॿुधायो जी सर्वो में पीसीआर में सब अपने अपने मसाइल बता रहे हैं 6 महीने में डेंटिस्ट को दिखाना चाहिए पहली वजह है त कैविटीज वगैरह खबर पजी वेंदी कैविटी त काने बी गाल है त तहांजी प्रोफेशनल क्लीनिंग थी वने ठीक है जिथे दंद सरफेस ता मिस कंदा आयो न जेको उथे टाट जमी वेंदो टी गाल ऐं सभन का इंपोर्टेंट गाल ओरल कैंसर जी स्क्रीनिंग पाकिस्तान में जी ब्रेस्ट कैंसर इलाही कॉमन है जो दुनिया में पूरी दुनिया में ये मतलब ओरल कैंसर भी कॉमन थी पे सिर्फ पाकिस्तान में इंडिया में न पूरी दुनिया में अच्छा जी बिल्कुल ओरल कैंसर के पहिरी डायग्नोस करे डेंटिस्ट सके तो सही सही त इन स्क्रीनिंग लाइ दुनिया जी गाल निकती त ता मजे जी गाल बुधाय न पूरी दुनिया में जेका दंदन जी बीमारी जा जेके इलाज थियन था न पाण वटे ना सस्तो इलाज है बेन मुल्कन में दंदन वाला डॉक्टर इलाही मांगा है माना बेन मुल्कन जा इलाही माण्हू मूं वटि हिकिड़ो प्रोग्राम में दोस्त आहे उन चयो त ख़ासि तौर ते मां पंहिंजी घरवारी जा ॾंद हिते मतिलबु सेट कराइण आयो आहियां ॿिए मुल्क मां असल में पेशेंट्स मुंहिंजा काफ़ी पेशेंट्स अहिड़ा आहिनि जेके मुंहिंजो मतिलबु माना हिते इलाज कराइण था जी जी बिल्कुल बिल्कुल यूएस मां ईंदा आहिनि कनाडा में ईंदा आहिनि काफ़ी ईंदा जेके ट्रीटमेंट कराए वेंदा सही सही माना ॿियनि मुल्कनि में ॾंद वारा डॉक्टर वॾी अहमियत आहे ॾाढी माना वॾी फीस जो चार्ज काफ़ी एक्सपेंसिव अथव डेंटिस्ट्री अच्छा डॉक्टर साहब कुछ कहना चाह रहे जी आप कुछ कहना चाह रहे जी जी डॉक्टर साहब ने बहुत अच्छी चीजें बताई जी जी मैं चूंकि समझ सकता हूँ सारी चीजें बट थोड़ा जी रैपिड फायर में बताइए मैंने लिखा तो इसमें 2-3 चीजें मैं जैसे आपने बताया था कि आपके दोस्त हैं वो माशाल्लाह सेहत उनकी अच्छी उसने जिंदगी भर ब्रश ही नहीं किया लेकिन एक चीज मैं बताऊं वो जो हमारा शुरू से जो तरीका चला आ रहा है मिसवाक का उस चीज को हमें अंडर एस्टिमेट नहीं करना चाहिए कि ब्रश का तरीका डॉक्टर साहब ने बताया असल चीज़ होती है कि क्लीनिंग और फिर फ्लॉस बहुत ज़रूरी होता है फ्लॉस से ये होता है कि दांत के सामने और पीछे से तो हम साफ कर लेते हैं कि दांत के दरमियान का जो चीज़ है जो खाने का फूड पार्टिकल फंस जाता है तो वो इन्फेक्शन कॉज करता है तो उसमें फ्लॉस हेल्प करता है तो हमारे अभी भी हमारे घर में बहुत से बुजुर्ग और हम लोग भी मिसवाक जो करते हैं उससे फ़ायदा ये होता है कि उसके छोटे छोटे रेशे जो होते हैं वो ना सिर्फ दांत को साफ कर रहे होते हैं एंटीसेप्टिक का तो काम कर रहे होते हैं बल्कि दांत के दरमियान का जो हिस्सा है उसको भी साफ कर रहे होते तो अच्छा गोठन में ना ही आए मेराड़ी में जेके सुबह जो वक्त को निकले तो ना को जूनो मानू को बुजुर्ग मानू तो पो माना निम जो डदणी पटे करे तेसने कंदो तो रहा कंदो रहंदो है बिल्कुल सही निम जे डदण में को माना को माना रस का ये माना थोड़ी कोड़ी आए वो माना गरासी मरी रहा शुगर कंजप्शन गोठ जे मानू कंपैरेटिवली घट आहे उनजी हां बिल्कुल तई के शुगर जे को ना मेन एलिमेंट आ दंद में कैविटीज उनके खराब आई साथे फ्राइड शयूं डॉक्टर साहब ये फ्लॉस की गाल के ना असा नॉर्मल ब्रश जे को कंदा आयो ना 60% सरफेसेस के साफ कंदो पर 40% सरफेस फ्लॉस सां साफ थींदो सही सही इन कचरी क्यों ना पाना अञा इन ते वॾो मसलो आहे असां चाहियूं था त हिकिड़ो सुठो कलाम बि ॿुधूं उन खां पोइ अॻिते वधूं असां जो रागी आहे उहो सफ़ा तकड़ में आहे जज़्बाती आहे ईअं भॼी वञे मसलो थी वियो इनखे पहिरियां उनखे ॿुधूं भॼण न ॾियूंसि सर क्या सुनाएंगे
पुकारे गीत हमारे, कितनी बहार बीत चुकी है, तेरे मिलन की आस न जानू रे। ओ तुझको न पाके रोए बसुरिया, पतझड़ की हर रुत हो जाए, नदिया की लहर पेड़ों के साए, कुछ भी न पाए मीत हमारे। सावन आए सावन जाए, तुझको पुकारे गीत हमारे। जबरदस्त। हाँ, मुझे लग रहा है कि मैंने जो तारुफ किया था उसमें मैंने बड़ी मिस्टेक कर ली कि मैंने पूरा नहीं किया आपका। बहुत ही अच्छे सिंगर, मैं ये कह सकती हूँ कि सिंध के बहुत बड़े और अच्छे सिंगर हैं आप, बहुत अच्छे। अच्छा माशाल्लाह, आप हर एक्टर की वो जो है ना मिमिक्री भी करते हैं आप। असल वो तो बस दोस्त यारों में चल जाती है। तो सर हम भी दोस्त नहीं हैं क्या आपके? आप माइक पे बात समझे नहीं माइक आप समझ गए? नहीं सर ये स्टाइल वो रजनीकांत वाला। आई एम नॉट, मैं मिमिक्री नहीं करता, मैं एक्टर की आवाज ये कि दोस्तों में चल जाती है। वो वैसे किस जैसे बेसिक तो बहुत से हैं, सनी देओल जी हैं, शाहरुख खान है, 2.5 किलो का हाथ सर। हाँ बिल्कुल। क्या वो सब ये सॉन्ग के बाद जैसे शाहरुख खान क्या देख रहा है ओ भाई प्रॉब्लम, भाई बेबी से नहीं, मेरी बेबी तेरी शादी हो गई नहीं हुई, वेरी गुड वेरी गुड, मेरी बीबी रात तक चुप 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 कर सुर से चार हो, कभी कभी 5 बातों फोन करती है, कब अरे बस कीजिए ना। जबरदस्त, वाह 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 वाह, मल्टी टैलेंटेड है माशाल्लाह से। ये हम जो है ना वो आपको सुनना चाहते हैं क्योंकि बड़ी तारीफ हो रही है आपकी वीसीआर में। क्या और कौन से अदाकारों की करते हैं? सबकी आती है तकरीबन, सबकी नहीं, बस सनी देओल की बता रहे थे आप। काशी मदद करना चाहते हो तो दूर रहो, इस लड़ाई से दूर रहो। काशी तुम्हारे घर में घुस के तोड़ फोड़ करके मुन्ना को डाल के ले गए, बोले मार डालेंगे दुकान वालों को, मर जाने तो अब पुलिस नहीं, जो जेगा अपने पैरों पे चलेगा, पुलिस की भैंसा के लिए करना ही, जो गुर्दा रखता है उसे ही जीने का हक है, वो ही जेगा। काजल इन हाथों ने सब हथियार छोड़ा है, चलाना नहीं भूले। अच्छा सुनील शेट्टी, अरुण तो सपना से बात प्यार करता है ना, तो और जी इंडिया से मिथुन, क्या नहीं अब जानता है क्या है मैम साहब, लगता है नाना पाटेकर का थोड़ा सुना। नहीं फाइन रहता, इतनी मुझे नहीं आता, टाइम नहीं है आपके पास लग रहा है। मसला ये भी होता है, आर्टिस्ट के पास टाइम नहीं होता। अच्छा नहीं, जबरदस्त, आप बहुत ज्यादा मल्टी टैलेंटेड हैं और हमें बहुत खुशी हुई कि आप प्रोग्राम में आए हुए हैं। बिल्कुल जी जी जी। नड़ी साई वठूं था ऐं मोटी अचूं था, गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु ॾंदनि जे मामलनि ते बि ॻाल्हायूं था ऐं वरी थोरी देरि खां पोइ हॾनि ऐं जोड़नि जे मामलनि ते बि ॻाल्हाईंदासीं। जी बिल्कुलु, उन्हनि ते पर इन खां पहिरियां असां साईं मदद अली सिंधी साहिब खे चई, मदद अली साहिब जा किताब ॾाढा आहिनि।
ऐं उन किताबनि ते जेकॾहिं हिकिड़ो किताब उहे लिखी बि रहिया आहिनि उन्हनि जे बारे में असां ज़रूरु उन्हनि खां पुछंदासीं त सर हसामुद्दीन राशिदी साहब जा जेके लेटर्स आहिनि उहे अवां जमा पिया करियो ऐं हिकिड़ी किताब जी सूरत उनखे ॾियो पिया त उहो किथे पुॻो आहे? असल में थोरो पाण ॿुधाईंदो हलां त मां हीअ सकाफ़त खाते सां वाबस्तु आहियां जी जी ऐं सरदार शाह जेको असांजो मिनिस्टर आहे उनजी आइडियाज़ ते ई कमु आउं करियां थो। हीअ जेके बि किताब सुठा छपिया आहिनि जीअं इहे सभु हुनजी आइडिया मुताबिक़ हाणे मिसाल तौरु हुनजो ख़्यालु हो त लतीफ़ साईं जो शाह लतीफ़ जो असां गंज शरीफ़ शाये कयो आहे जेको इंग्लिश उर्दू ऐं सिंधी नई ऐं जदीद पुराणी सिंधी तंहिंखां अलावा शाह लतीफ़ फ़ारसीअ में शाह लतीफ़ अरबीअ में तर्जुमो थियो आहे बलोची में बि थियो आहे जेको साहब कयो। ॿियो हुनजो ख़्यालु हो त दुल्हा दरिया ख़ान हमारे सिंध की तारीख़ बहुत बड़े हीरो थे जो अरगुनों से लड़े थे वो शहीद हुए थे तो उनजी ज़िंदगीअ ते इंग्लिश में किताब असां हीअ आंदो आहे अॻे सिंधीअ में हो। हाणे इन में सिंध जी तारीख़ में पीर हुसामुद्दीन राशिदी जी तमामु वॾी कंट्रीब्यूशन हुई पर हाणे पीर साहिबु बदकिस्मती आहे सिंध में त ॿियनि जे नालनि में त इदारा क़ाइमु आहिनि पर पीर हुसामुद्दीन राशिदी जे नाले में को इदारो कोन्हे त साईं सरदार शाह जो ख़्यालु हो त उनजा हिकु ॿ किताब शाया करणु खपजनि असां हुनजो ॻाल्हियूं ॻोठ बणण जो हिकिड़ो नायाब किताबु आहे काफ़ी वक़्त खां वठी सो बि छपिजे पियो पर मूंखे शौक़ु हो त पीर साहिब जा जेके मुख़्तलिफ़ आलिमनि अदीबनि खे ख़त लिखियलु हुआ हुन जेके लिखिया आहिनि ख़त जीअं हाणे बाबा उर्दू मौली अब्दुल हक हो तमामु बहुत बड़े आदमी थे त उनजो 1940 खां वठी राशिदी साहिब सां उनसां तइल्लुक़ात हुआ ॿिया लाहौर जा जीअं सिंधी उर्दू अदीबनि खे ख़त लिखंदो हो उहे ख़त मूंखे हाणे छा आहे त ख़त ॻोल्हण ॾाढा ॾुखिया थी पिया आहिनि 30 सालनि खां पोइ कोशिशि करे उहो ख़त हथु कयासीं कुझु माण्हुनि वटि आहिनि उहो ॾियण पसंदि कोन कयो उते वेही हुनखे वरी उतारियोसीं छाकाणि त फोटो स्टेट थियण आहे त ज़ाया थी वञनि हा 400 सुफ़नि जो तमामु तारीख़ ख़त में जेको ज़िक्र आहे न उहो तमामु ज़बरदस्त कंहिं यूनिवर्सिटीअ में चेयर कोन्हे चेयर बि उहा वरी कमु बि करे न चेयर केतिरनि हंधनि ते आहिनि हाणे सचल चेयर आहे हिन में पर अलामा आया काज़ी चेयर है को कम कोन जो पर कम थियण खपे उन चेयर में चेयर खाली पई आहे पर बहरहाल हू उन जो कम आसी पंहिंजो कम करियूं पिया यानी अलामा काज़ी जो जिक्र निकतो आहे अलामा काज़ी सिंध यूनिवर्सिटी ठाही सही उन ते कंहिं बि न लिखियो कंहिं बि न बिल्कुल 68 में उनजो इंतकाल थियो आहे सही पर उन ते कंहिं किताब कोन लिखियो मां किताब तव्हां जे लाइ खणी अलामा काज़ी जो अलामा साहब जी ज़िंदगी ते लिखियो हाणे शौक़ आहे मां वरी ख़ैरपुर जो आहियां त मूंखे वरी दिलचस्पी इन किताब में घणी थी वई त मीर अली मुराद ख़ान टालपुरी दरबार में इन में छा आहे हाणे दरबार में छा आहे जी जी हाणे मां अर्ज़ु करियां त मीर अली मुराद ख़ान टालपुर जे कोर्ट दरबार में हिकिड़ो ब्रिटिश अंग्रेज़ हो जेको हुन में कमु कंदो हो उन पंहिंजूं मेमोर्स लिखियूं इन द कोर्ट ऑफ मीर अली मुराद ख़ान टालपुर त जॾहिं मां नओं आयुसि सकाफ़त खाते में त शाह साहिब मूंखे चयो त हिन स्कीम में माण्हुनि वटि किताब असां ॾिना हुआ अॻी मिनिस्टर पर छपिया कोन्हनि पोइ ॻोल्हा कईसीं उहो किताब हथु कोन आहे त पोइ मूं चयो हाणे ही जेके रेयर किताब आहिनि सिंधी तारीख़ ते ब्रिटिशर्स जे लिखिया आहिनि जीअं रिचर्ड बिल्टन जीअं तव्हांजो ज़िक्र किताब कयो मीर अली मुराद वारो इहो 2 वॉल्यूम्स में हो उहो मूं पहिरीं अंग्रेज़ी में शाया करियो पोइ असांखे वरी ख़्यालु थियो न तर्जुमो सिंधीअ में त हाणे हीअ हुनजो पहिरियों वॉल्यूम तव्हां ॾिसंदो त तमामु घणी मालूमात आहे ऐं बयानु कोन थो करे सघां त उन दौर में हुन केतिरी मालूमात ॾिनी आहे असल में छा त सिंध जी तारीख़ ते जेके किताब आहिनि इहे न फ़क़ति अंग्रेज़ी में अचणु खपनि फारसी में अचणु खपनि ऐं पोइ हुनजो तर्जुमो थियणु खपे अच्छा मदनी सिंध अॻे जीअं हूंदो हुयो तव्हां जीअं चयो पिए अंग्रेज़ बि तारीख़ हिकिड़ी समोई वेंदा लिखी वेंदा हाणोकी जेका सूरत हाल आहे हाणे को तारीख़ लिखण वारो न आहे अॻिते वरी छा थींदो हाणे ॾिसो न इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो मौज़ू आहे हाणे जेको थिए पियो मुल्क जहान में तमामु सुठो सवाल कयो हाणे रिचर्ड बिल्टन तव्हां नालो ॿुधो हूंदो तमामु हिकिड़ो अजीब अंग्रेज़ हो जेको अरबी फारसी पश्तो सिंधी अलाए केतिरो पंजाबी 50 ज़बानूं ॼाणंदो त उन जेके 2 किताब लिखिया हिकिड़ो त अनहैप्पी वैली
सिंध जी बाबति ऐं ॿियो लिखी त जेको आहे सो सिंध रिविज़िटेड सिंध रिविज़िटेड ही आख़िर में आयो हो सिंध में त ॾिसो त उन हिक हिक शइ जो ज़िक्र कयो आहे हाणे मिसाल पाण लांडी जो ज़िक्र था करियूं हुन लिखियो आहे जुमे जमादार जी लांडी माना असुल जेका इहा लांडी आहे इहो जुमो जमादार हूंदो लाड़काणे जॾहिं वियो आहे त लाड़काणे जो उहो अहवालु लिखियो अथसि जंहिंजी का इंतिहा कान्हे असीं चाहियूं था त इहे शयूं अचणु खपनि हाणे तव्हां जेको सवालु कयो इहो ख़ुदि हिकिड़ो सवालु आहे त छो नथो कमु थिए छो नथो कमु थिए मिसाल तौरु हिन वक़्तु असां जेकॾहिं थाणे बोलाखान ते वञणु चाहियूं करचात वञणु चाहियूं त हीअं पोज़ीशन छा आहे हुनजी का ख़बर कान्हे अच्छा सर नई टही जा जेके लेखक आहिनि शाइर आहिनि छा उन शइ खे करे रहिया आहिनि सवाल कयो इहो ई ख़ुदि हिकिड़ो सवाल पाई ख़बर ई न बंगो पेड़ किथे आहे छा आहे त उहे छो नथा लिखनि नवां नयूं शयूं लिखनि ख़ुदि यूनिवर्सिटी जा जेके सरबराह आहिनि डिपार्टमेंट्स उन्हनि खे जेका असाइनमेंट में मिलणु खपे मिसाल तौरु मूंखे श्रीलंका ते सिंधीअ में किताब थो खपे त IR जे आहे IR वारनि खे खपे त हिकिड़ो इंग्लिश में सिंधीअ में इंग्लिश में त जाम तव्हांखे मिली वेंदो हाणे त नेट अची वियो आहे अॻे त नेट कोन हो हाणे त तव्हांखे हिक हिक शइ मिले थी अच्छा नेट जे करे हिकिड़ो नुक़सान बि थियो आहे साईं हाणे उहो इहो आहे त तहक़ीक़ जे मैदान में जेका सरज़मीन ते जेका तहक़ीक़ थींदी हुई उहा नथी थिए हाणे 4 किताब पढ़ी हिकिड़ो 5 किताब था आणनि बिल्कुलु इन सां बि पाण खे को घणो फ़ाइदो नथो पए मुंहिंजे ख़्याल में उन में मालूमात मिले थी पर स्पॉट रिपोर्ट जेका रिपोर्टिंग हूंदी आहे तव्हां जर्नलिस्ट सम्झो था त असीं हमेशह स्पॉट रिपोर्टिंग कंदा आहियूं मूंखे यादि आहे त हिकिड़ो हींअर वफ़ाक़ी वज़ीर आहे नालो कोन थो वठां अगवा थी वियो मूंखे चयूं मुंहिंजो आउं पाण थो वञा मोटरसाइकिल ते चढ़ी वियुसि वञी मूं जांच वरिती उहा रिपोर्ट मूं ठाही मुंहिंजो ही अथव हिते किथे रखियल त जेसीं ताईं स्पॉट रिपोर्टिंग न कबी तेसि ताईं ख़बर अच्छा उन सां वरी इहा ॻाल्हि बि थिए थी त थी सघे थो त पहिरें लेखक उहा ॻाल्हि न लिखी हुजे या उहा शइ न ॾिठी हुजे तव्हां वञो त कोई अहिड़ो माण्हू मिली वञे अचानक सां जेको तव्हांखे न वधीक जी मालूमात इहा असाइनमेंट मिलणु खपे ॾिसो न तव्हांखे आउं चवां थो तव्हां ही नौकिरी छॾे वञो ओतिरो आउं तव्हांखे मुआविज़ो बि ॾियां बाबा 2 महीननि जो तव्हांखे ॾियां थो तव्हां वञो कम करे दियो सर वो असाइनमेंट्स तकरीबन यूनिवर्सिटीज डिपार्टमेंट में मिलण खपे इदारा जेके आहे इदारा जेके इदारा जो नाला कोन तो वठा छाकर इदारा अॼुकल्ह मूं ते में कावड़िया वेठा आहिनि न त नाला वठां त बाबा तव्हांखे एॾियूं ग्रांटूं मिलनि थियूं ॿई किताब चवंदा छा आहे छाजे लाइ तव्हांखे ग्रांटूं थियूं मिलनि महिरबानी करे जो साहब थियणु खपे त इहे छो नथा किताब शाये कनि छो नथा असाइनमेंटूं ॾियनि नालो आउं कोन थो वठां कहिड़ो सही आहे बरो चवंदा आहिनि ख़त में लिखियल हूंदो हुयो त थोरो लिखियो घणो समझी वेंदा समझी सब विंदा बिल्कुल अच्छा सर ये जोड़ों और पट्ठों की भी थोड़ी बात हो जाए हड्डियों की बात हो जाए थोड़ी सी ये क्या मतलब एज के हवाले से होता है या आजकल हर कोई मेरे ख्याल से यही मसला लेके बैठा होता है कि भाई जोड़े में दर्द है ये क्या आप सूरत हाल है चले बहुत शुक्रिया पहले तो आप मेरे टॉपिक पे आए खुले बोल न त अॻे ॿुधंदा न त कुरड़ा थींदा माण्हू 40 50 गोडन वगैरह में सो पवंदो जॉइंट्स में हाणे गोडन में हाणे खां ई ठुका निकरन था छा माना केड़ी कमी आहे कि विटामिन सी कमी है छा है अच्छा देखिए जोड़ों के बहुत सारे अमराज हैं सही जोड़ का मर्ज कहते हैं कि 300 से ज़्यादा किस्में हैं इसकी अच्छा अच्छा ओहो अच्छा 300 से ज़्यादा हाँ यानी हर जोड़ का दर्द गठिया नहीं होता अच्छा इसका मतलब ये है कि अगर किसी को घुटने में दर्द है तो उसको ज़रूरी नहीं है कि उसको आर्थराइटिस हो उसकी मसल्स की वजह से भी हो सकता है किसी चीज़ की कमी की वजह से भी हो सकता है तो जोड़ों के बहुत सारे अमराज हैं आपका ये कहना कि हमारे यहाँ क्यों इतने कॉमन है शायद इसकी वजह हमारा लाइफ स्टाइल है लाइफ स्टाइल जैसे डॉक्टर साहब ने बताया कि आपके दोस्त के उसको हेल्दी डाइट लेते हैं तो हमारे यहाँ हेल्दी डाइट की तरफ कोई ख़ास तवज्जो नहीं है स्टार्ट होता है बचपन से शुरू से बच्चे को शुरू से आदत डाली जाती है एग्जैक्टली पीढ़ मजबूत हो कि आप कैल्शियम का इस्तेमाल करें और कैल्शियम ज़्यादातर जो मौजूद है वो ग़िज़ा में है हमारे यहाँ रुझान होता है आर्टिफिशियल डाइट के ऊपर बच्चों को शुरू से ही पैदा होने के बाद से ही स्कूल लाइफ से ही उनको जंक फूड की तरफ डाइवर्ट कर दिया जाता है ये सारी चीज़ें उनकी हड्डियों में कैल्शियम की डिपोजिशन को सर कैल्शियम की अगर बात करें तो कहा जाता है दूध से मिलता है कैल्शियम जी हाँ ज़्यादा रिच सोर्स ऑफ कैल्शियम जो है वो डेयरी है डेयरी प्रोडक्ट्स जिसमें दूध है दूध से दही बनाया जाता है लेकिन वो पैक्ड नहीं होनी चाहिए जो पैक हमें मिलती है मार्केट्स में वो नहीं होनी चाहिए प्योर देखिए ये एक अलग डिबेट है पैक क्यों नहीं होना चाहिए इसमें सवाल ये आता है कि उसमें कोई मिलावट तो नहीं है और जाहिर सी बात है कोई चीज़ खुली हुई बिक रही है तो जहन में यही आता है कि जैसे अभी कोई मक्खी है कोई चीज़ उसमें गंद या चीज़ तो नहीं है किसी में किसी ने मिलावट तो नहीं की हुई है पैक चीज़ मैं खुद
इसके थोड़ा एडवोकेट करता हूँ कि पैक चीज़ ज़्यादा बेहतर होती, कम से कम आप जिस जगह से ले रहे हैं आपको ये तो पता है कि वो साफ़ सुथरी है। सर लेकिन वो जब मैन्युफैक्चर होती है, जब वो प्रोसेस में बनकर आती है हमारे पास, तो वो चीज़ वो रहती ही नहीं है। हाँ वो आप सही कह रहे हैं, लेकिन उस चीज़ की क्या गारंटी है कि जो खुला हुआ दूध मिल रहा है अब ये सारे गवाले मेरे पीछे पड़ जाएंगे। चलिए सर फिर वही टॉपिक लेके आते हैं कि क्या कौन से अमराज हैं वो ज़्यादा खतरनाक हैं? देखिए ये अमराज बच्चों को भी होते हैं, बच्चों में भी गठिया होती है। बच्चों में जैसे हम बात करें पोलियो, तो पोलियो से भी अफेक्टेड लिम्स होते हैं, इससे भी होते हैं। इसमें जुवेनाइल आर्थराइटिस, गठिया के अमराज जो बच्चों में, मेरे पास एक पेशेंट है 6 महीने का बच्चा है, उसको भी आर्थराइटिस है। तो गठिया ज़रूर नहीं बड़ों में होता है, ये बच्चों में होता है। अच्छा, उसके बाद जो बड़ों बच्चों से जो स्कूल एज ग्रोइंग एडोलेसेंस गठिया तो चाहिए माना जो गंड थी ना गंड जीवी ना नहीं पा। अच्छा डॉक्टर ये भी होता है कि जॉइंट्स में जो है जब मूवमेंट करते हैं तो साउंड निकलते हैं, वो क्यों निकलते हैं? वो क्रैकिंग साउंड होते हैं, उसका ताल्लुक जोड़ के किसी बीमारी या हड्डी के घसने से नहीं होता है। एक अलग साइंस इसको वैक्यूम आना अच्छी बात है, वैक्यूम फिनोमेना होता है, वो एक अलग चीज है। ये फिटफाट बंदे की निशानी है ना, नहीं फिटफाट की भी नहीं कह सकता। अच्छा। इसमें ये जहन से निकाल देना चाहिए कि अगर उठने बैठते कट कट आवाज आ रही है तो हड्डी रगड़ रही है। अच्छा। ये वो चीज नहीं है, इसका ताल्लुक बहुत से लोग इसी वजह से अगर आवाज आ रही है तो बंदा इसको हल्का ले या परेशान हो, या ये अलार्मिंग सिचुएशन है? नहीं ना, नहीं अलार्मिंग सिचुएशन है ना, इसको ना हल्का ले, जाहिर सी बात है कोई ना कोई रीजन तो होगा, बट दिस इज बेसिकली वैक्यूम फिनोमेना जिसका जोड़ की बीमारी है, हड्डी के कोई नुक्स से कोई ताल्लुक नहीं। अच्छा फिर सही है, मतलब वो टेंशन फ्री हो जाए। जी आर्थराइटिस एक डिजीज है जो उन्हें भी सवाल ता कहो ता हम कंदो। जी जी, क्योंकि मेरे पास पेशेंट्स आते हैं इस तरह ना, तो जनरली हमारे भी बोन से थोड़ा सा ताल्लुक है। तो जो है सर ऑस्टियोआर्थराइटिस के बारे में थोड़ा सा व्यूअर्स को बता दें ताकि उनको हड्डी को कहते हैं जी। आर्थराइटिस का मतलब है जो सोजिश। जी जी। तो आर्थराइटिस किसी भी चीज़ से, जैसे किसी को अगर चोट लग जाए और सूजन आ जाए तो मैं कहूँगा दिस इज आर्थराइटिस। तो ऑस्टियोआर्थराइटिस इज बेसिकली डीजेनरेटिव जॉइंट डिजीज। डीजेनरेटिव यानी उम्र के साथ साथ जो घसा होता है, जैसे हमारे उम्र के साथ साथ बाल सफ़ेद होते हैं, इसी तरह हमारी हड्डियाँ भी घसती हैं। तो ऑस्टियोआर्थराइटिस मतलब उम्र के साथ साथ हड्डियों का घसना। या किसी को अगर घुटने में कोई ऐसी चोट लगी है, जैसे कोई प्लेयर था या उसको फ्रैक्चर जिसमें जोड़ उसको घुटना बिल्कुल ही खराब हो गया, तो उसकी वजह से भी अर्ली हो सकता है। बट दिस इज डीजेनरेटिव, जो ज़्यादातर उन जोड़ों में होता है जो हमारे वेट बेयरिंग जॉइंट्स होते हैं। यानी हम कहें कि ऑस्टियोआर्थराइटिस कमर में हो सकता है, तो मैं कहूँगा सबसे ज़्यादा घुटनों में होता है। घुटने के बाद कूल्हे के जोड़ में होता है, और हमारे लोअर स्पाइन, रीढ़ की हड्डी का आखिरी हिस्से, और हमारी गर्दन के मोरों पे। चलिए इसको कंटिन्यू करेंगे, एक छोटा सा वक्फा ले लेते हैं। सर टाइम हो गया वक्फे का। नड़ी साई जो वक्त आहे मोटी था चऊं तो पोइ उस्ताद बादल आई के ॿुधूं था, ऐं मदद अली सिंधी साहिब सां बि कचहरी कंदासीं, पुराणियूं सारूणियूं सारींदासीं। अञा खोड़ सारो वक़्तु पियो आहे असांजे प्रोग्राम में, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में वरी तव्हांखे भलीकार चऊं था। नंढी साई वरितीसीं, जल्दी मोटी आयासीं, छो त इंतज़ार महिमान एॾा सुठा मौजूद आहिनि। असां चयो त टाइम ब्रेक में न वञणु खपे, असांखे हुननि सां कचहरी करणु खपे, जेतिरो थी सघे जेतिरो टाइम आहे उनमें असां कचहरी करियूं। त मदद अली सिंधी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूद आहिनि। सर असांखे इहो ॿुधाइजो, तव्हां जो जेको सियासत वारो पीरियड रहियो उहो कीअं रहियो? ॾिसो न, जेको असीं हुन वक़्तु रहियासीं स्टूडेंट पॉलिटिक्स में रहियासीं, त सिंध हुन वक़्तु वनीनोट जे क़ैद में हुई, ऐं सिंधी सॾाइणु, सिंध जो नालो वठणु हिकिड़ो ॾोह हूंदो हो। हाणे वरी थोरो माज़ी में था वञूं त सब कॉन्टिनेंट में सिंध वाहिद सूबो आहे जंहिं पाकिस्तान लाइ तमामु वॾी क़ुर्बानी इन करे ॾिनी जो अक्टूबर 38 में हुननि पहिरीं इजलास हॾायो हुते, सिंध मुस्लिम लीग कॉन्फ्रेंस, जंहिंमें क़ाइद आज़म सर सिकंदर हयात ऐं ॿिया तमामु वॾा वॾा लीडर आया, जंहिंमें पहिरियों दफ़ो शेख अब्दुल मजीद सिंधी करारदाद पेश कई त मुस्लिम रियासतुनि ते मुश्तमिल हिकिड़ो अलॻि मुल्क ठाहियो वञे। इहा ॼण पहिरीं करारदाद पाकिस्तान हुई, ऐं 1940 में पोइ थी। तंहिंखां पोइ वरी मोहतरम GM सैयद सिंध असैम्बलीअ में सिंध जे पाकिस्तान जे लाइ रेज़ोल्यूशन बहाल कयो। उहो फ़क़ति सिंध असैम्बली हुई, ॿियो किथे बि कोन हो। ऐं पाकिस्तान ठहण खां पोइ हुननि पंहिंजो शहर कराची ॾिनो, पर पोइ पाकिस्तान ठहण खां पोइ सिंध सां जेको रवैयो रखियो वियो उहो सही कोन हो। हाणे सियासत जी ॻाल्हि निकिती आहे त मूंखे वरी मुंहिंजी दिलि चए थी त पुराणियूं सारूणियूं सारियूं, बिल्कुलु क़ौमी तहरीक जेका हुई हुनजो हिकिड़ो हमदर्द, तव्हांजो वॾो भाउ
ममता साहब उनजी बि सार थोरी अॼु असांजे प्रोग्राम में हुजे सुठी ॻाल्हि ऐं अमड़ तव्हांजी जीजा जेके साईं जीएम सईद साहब अमा चवंदो हुयो माना हू मानी टिकी कंदी क़ौमी कारकुननि जे लाइ थोरो माना इहो हाल वाल जो छा हुयो घर बि तव्हांखे चओ न क़ौमी तहरीक जो मर्कज़ हूंदो क़ौमी कारकुननि खे ईंदा त पोइ या असां वटि रहंदा हुआ मानी मिलंदी हुई या वरी सन में माना अमड़ सगोरी पाण मानी तयार असांजी वालदा तमामु घणो असां ऐं वाहिद घर आहे जंहिंमें साईं जेम्स आयो उहो त असांजी वालदा सां मिलणु सही सही ऐं क़ौमी तहरीक में तव्हांजी अदा मुंहिंजे वॾे भाउ जी ॻाल्हि कई त अॻे ॾाढो फाइनेंसिंग ॾुखी थींदी हुई सही सही आहे अॻे हाणे त ज़रिया घणा थी विया आहिनि हिते पाण ॾिसो हाणे पुठभराई बि थींदी आहे कॾहिं कॾहिं कम न लॻो जो पैसा मारींदो मैं उन ज़माने में मुंहिंजे भाउ तमामु घणो क़ौमी सपोर्ट कई सही सही मिसाल तौर 2 जनवरी 1972 में जॾहिं साईं जीएम सईद हैदराबाद आयो आहे त मानीअ जो रिहाइश जो सॼो बंदोबस्तु उन कयो सही सही तंहिंखां पोइ तव्हांखे ॿुधायां त जॾहिं ही अप्रैल कन्वोकेशन केस थियो 1973 में जंहिंमें हफ़ीज़ पीरज़ादे खे सां वाक़ियो थियो चमाट वारो उन में सिंधी शागिर्द गिरफ़्तार थिया हुआ त उन जे समूरे केस जी उहो ख़र्च जेको हो मुंहिंजे वॾे भाउ भरियो यानी त हालत इहा हुई त उन ज़माने में को बि वकील थियण लाइ तयारु कोन हो मामलो अहिड़ो हो जो सिंधी वकील तयारु कोन हो पोइ मुंहिंजे भाउ जो दोस्त हो कमालुद्दीन रिज़वी अञा हयात बि आहे उर्दू स्पीकिंग वकील पहिरीं सिविल कोर्ट में वियो इस्माइल वसाण ऐं अज़ीज़ भंगवार सिकंदर भंगवार जेल में हुआ उनजो सेशन कोर्ट खां वठी हाई कोर्ट ताईं ऐं ॿिया केतिरा हुआ त इहे हिकिड़ा तहरीक जा गुमनाम माण्हू हुआ जिन उन वक़्तु माली मदद कई हाणे त भला इन हवाले सां को आहे तव्हांजो को ईंदड़ किताब माना इहे जेके सारोणियूं हुजनि इहे घर मुंहिंजे पर्सनल में अचण खां ईंदो लिखंदुसि ईअं हुजनि माना आतम कहाणी या कुझु अहिड़े क़िस्म जो इहे उहो माण्हू हुआ जेके गुमनाम माण्हू हुआ जीअं कराची में हिकिड़ो शहर हूंदो हो मोमिन मलेराई वीचारो हर क़ौमी कारकुन जे हाज़िरे ते वेंदो हो पंहिंजे ख़र्च ते तमामु वॾी ॻाल्हि आहे पोड़ो माण्हू हूंदो हैदराबाद में असां वटि रहंदो पोइ वरी सन वेंदो हो त इहे क़ौमी तहरीक जा ॾाढा हिकिड़ा गुमनाम कारकुन हुआ जिन जी ज़िंदगियुनि ते लिखणु खपे अशोक केवल रामाणी उहो माण्हू हो जेको ज़हीन तरीन माण्हू हो अदीब हो उन ई माण्हूअ जेको आहे बको साईं जेम्स पंहिंजे किताब में लिखे थो त उन ई मूंखे चयो त ही सिंधी क़ौम जेका आहे असां ते तूं जेको आहे सो पंहिंजी जेका सियासी सोच आहे उन मुताबिक़ नज़रियो जेको आहे उन्हनि खां मिलियो बिल्कुलु सही उन जी ज़िंदगीअ ते मूंखे काफ़ी ज़माने खां शौक़ु हो उन ते कुझु मूं लिखियो आहे त मुंहिंजो मक़सदु तव्हां वरी जेको ॻाल्हि कई त जीअं तव्हां मुंहिंजे भाउ जी ॻाल्हि कई त इहे उहे माण्हू हुआ जिन अॼु उनजो नालो कोन्हे निशान पर करणु खपे बिल्कुलु ई असांजा हिडन हीरोज़ आहिनि ऐं असां सच में सिर्फ़ु फ़ख़्रु महसूसु करे रहिया आहियूं त असां अव्हां जे दौर में पैदा थिया आहियूं अव्हां सां मुख़ातिब थियूं पिया अव्हां सां ॻाल्हाए सघूं पिया असां सभिनी जी इहा ख़्वाहिश आहे त अव्हां पंहिंजी लाइफ ते ज़रूरु हिकिड़ो किताब तव्हांजी ॻाल्हि सही आहे ख़ुदि मुंहिंजी वालिद आउं सोचां थो त हाणे असां आप समझ रहे हैं कि आज ये है कि अगर हम बीवी को कहें कि हमारे 6-8 मेहमान हैं तो मैं समझता हूँ कि वो फिलहाल तो गुस्से में थी वेंदो पर आउं सोचींदो मुंहिंजी वालदा 40-30 माण्हुनि जी मानी कीअं कराईंदी सही 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 क़ौमी कारकुन ईंदा हुआ त मुंहं में गुंज बि न ईंदो हुयो न ऐं कॾहिं बि क्रोध न थींदो हाणे माना जेको आहे तो चांहि जे लाइ बि जेकॾहिं महिमान अचे मूं पंहिंजी मथे में ज़ूर हर माण्हू सां इहो वास्तो आहे सही सही पर ही क़ौमी हिकिड़ो जज़्बो हो मुंहिंजी वालदा में बि क़ौमी छा था सम्झो उहा तरबियत हुई पुराणे वक़्त जी माना की नसीहतूं हुयूं वॾनि जूं मूंखे यादि साले औलाद हुई छा हुयो मुंहिंजो असां मोमिन मलेराई या मोहम्मद ख़ान मजीदी असांजे घर में अंदरि बची नाश्तो कंदा हुआ सही 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 त मूंखे यादि आहे त वालदा उन्हनि खे भाड़ो बि ॾेई छॾींदी अच्छा अच्छा इहो वॾी ॻाल्हि आहे न माण्हुनि जो अहसासु अच्छा मां ॾिठो पए त अॻे ज़माने में जेकॾहिं कोई कंहिंखे ईअं ई अमा चवंदो हुयो या भेण चवंदो हुयो त उहो सॻी भेण खां वधीक एतिरा मणिया कंदा अमा जो एतिरा वरी अमड़ जहिड़ो ई हूंदो हुयो हाणे न ईअं अॻे ईअं हूंदो हुयो सो ॿाहिरां अहिड़े माण्हुनि खे यादि करणु खपे सही सही जिन माण्हू ज़िंदगीअ जो हिकिड़ो सुठो अरसो वक़्फ़ कयो क़ौमी तहरीक में जो अॼु ॾिसो न तव्हांखे हैदराबाद में ही वरी तव्हां वक़्तु बि था ॿुधायो जॾहिं मां सम्झां थो गैस बि न हूंदी न गैस बि कोन न माना 30-40 माण्हुनि जी मानी करणु हाणे त सहूलियतूं आहिनि न साईं हाणे सहूलियतूं त बि माण्हुनि खे बरो आहे बिल्कुलु सही था चओ सही सिलेंडर हूंदा हुआ पोइ सिलेंडर अची हलिया कोयलनि खां पोइ सिलेंडर आया सही उहे घुराइबा हुआ गैस पोइ अची अच्छा सर असांखे इहो ॿुधायो त तव्हांजो ख़ानदानी बैकग्राउंड पॉलिटिक्स सां रिलेटेड हो मतिलबु तव्हांजा बाबा ॾाॾा जी सभु आहे या तव्हां
तव्हांखे शौक़ु थियो? असल में शायदि असांजे घर जो माहौल उन ज़माने में किताब रिसाला ईंदा हुआ। जीअं हाणे लाहौर मां नुकूश रिसालो निकिरंदो उर्दू, उहो असांजे घर ईंदो। ऐं सवेरा कराची मां निकिरंदो, नई ज़िंदगी, बहिराण, तमामु घणा घणा रिसाला ईंदा। घर जो माहौल ॿियो मूं महसूसु कयो त असांजे वालिद में इहा हुई त उहो सियासी किताब रखंदो हो, त उन में असीं किताब पढ़ंदा हुआसीं। त इहो घर जो माहौल जेको हो, बाक़ी जेको आहे सो असांजी वालदा पाण ॿुधाईंदी हुई त जॾहिं मौलाना मोहम्मद अली जौहर ऐं मौलाना शौकत अली 1922 में 7 में आया हुआ त असांजे नाने जे घर में रहिया हुआ। आउं सम्झां थो त उहो असर आयो आहे। बिल्कुलु सही। पर मूंखे इहो ॿुधायो त सियासत में असरात हुआ, तहरीक हुई 7 में। उन ज़माने में मुंहिंजी वालदा रहंदी हुई, नाने वारनि जो तइल्लुक़ हो ख़िलाफ़त तहरीक सां। त मां सम्झां थो असरात हूंदा हुआ। जीअं बीमारियूं मुंतक़िल थियनि थियूं, डॉक्टर साहिबु सम्झे थो, तीअं जेके सियासी जीवड़ आहिनि भी मुंतकिल थींदा। बिल्कुलु सही। पोइ अमली तौर ते मैदान में अॻु भरा न थियो छो? अमली तरह मां आयुसि, माना विच विच में छॾे वियो। घर वारनि जी रोक टोक कोन हुई। मुंहिंजे वॾे भाउ कॾहिं मूंखे मिसाल तौरु घरनि ते छापा लॻंदा हुआ, माना किथे बि मुसीबत पए त मुंहिंजे घर ते छापो लॻंदो, नैब ते बंदिश पई मुंहिंजे घर ते छापो लॻो। त हिते कराचीअ में इराक जे सिफारतखाने में तलाशी वरिती हुई ठगा मुंहिंजे घर ते, कन्वोकेशन केस थियो मुंहिंजे घर ते, ज़ैदी अगवा थियो मुंहिंजे घर ते, माना 20 पुलिस जा छापा लॻंदा हुआ। कॾहिं कॾहिं मुंहिंजो सामान बि खणी विया, किताब खणी विया हलिया। पर मुंहिंजे वॾे भाउ या माउ पीउ कॾहिं ईअं कोन चयो त ही बाबा कहिड़ी तूं करी असांजी। असल में शायदि नालो थी वियो न, उहो नालो थी वियो त पोइ हिकिड़ो पाक पाए सिंधी में नाले चढ़ियो चोर बदिजे। सर पोइ तव्हां में हिम्मत करे न करे भले तॾहिं बदिजे। हिम्मत किथां आई आहे? इहा कुदरत नचे थी त माण्हू उन वक़्तु आण कोन मञी। पोइ माण्हू जॾहिं मार्शल लॉ खां पोइ मूं सोचियो त हाणे मां स्टूडेंट रहिया आहियां ई कोन, मूं स्टूडेंट पॉलिटिक्स कई, पार्टी उन वक़्तु हुई कोन। पोइ मां जर्नलिज़म जॉइन कई, जर्नलिज़म जॉइन कई, सिंध न्यूज़ एडिटर थियुसि। मां हमेशह हर अख़बार जो एडिटर रहियो आहियां, हुते कंहिं सब एडिटर थी मूं कमु कोन कयो। कुदरत जो हिकिड़ो कमाल आहे, हिलाल पाकिस्तान, बख्तावर, सच, बख्तावर बीबी जी अख़बार रखियो। सो जज़्बो माण्हूअ जो हिकिड़ो आहे, पोइ माण्हू आण कोन थो वञे। जॾहिं मुसीबत मथां पवे थी न, मूंखे तमामु तकलीफ़ जो दौरु फ़क़ति इहो जॾहिं मुंहिंजो पीउ 27 ॾींहं लाकअप में हो, त मुंहिंजे दिमाग़ में जेको ॿार हो न, आउं सम्झां 27 सालनि जो, पोइ मूंखे महसूसु हो त हिन मुल्क में पॉलिटिक्स मुश्किल आहे। डॉक्टर साहब वेठो आहे साईं, ॾंदनि जा ॿाहिरि डॉक्टर तां मूंखे असांजी ॻाल्हि हिन खां बोर पिया थियनि। बोर न थींदो, साईं जो वॾो कमु थियल आहे। साईं माना जेको आहे गैर मामूली शख्सियत आहे। ऐसे नाम लिए गए जो हमारे ऐसे हीरोज हैं, जो जैसे जिनका किताबों में नाम नहीं है लेकिन वो हमारे हीरोज हैं। बिल्कुल, आपने सर्च करेंगे ना आप तो इंसाइक्लोपीडिया जो होता है, समझे हमारे सिंध का इंसाइक्लोपीडिया है। हम बहुत खुश नसीब हैं कि हमारे प्रोग्राम में आज सर आए हुए, और हम भी खुश नसीब हैं कि हमारा प्रोग्राम इनके साथ भी हो रहा है। यादगार प्रोग्राम माशाल्लाह। पर हाणे वेड़ जेड़ जी ॻाल्हि थी थी, माना लाकअप ऐं माना रुगो छापनि जी ॻाल्हि हुई। जी जी। त इहो ॿुधायो मूंखे त ॾंदनि खे कीअं मज़बूत कजे, को ठोशो बोशो लॻे त माण्हू ॾंद महफ़ूज़ रहनि। माना को आहे का अहिड़ी माना का मेडिसन या को बुर्श करणु, ॾंद माना किरी पवंदा आहिनि। माना जीअं 40 खां मथे माण्हू थींदो आहे त पोइ कोन को मसइलो थींदो आहे। आइडियली में कीड़ा बची वेंदा आहिनि, नाठूं अंदरि खां खाइजी वेंदियूं आहिनि, उहो छा सही। ॾिसो, जॾहिं बि माण्हू शुरू खां जीअं डॉक्टर साहब ॻाल्हि कई त नंढे हूंदे खां ॿारनि खे जेको आहे न सही तरीक़े सां ब्रश करणु सेखारियो, सही तरीक़े सां। आइडियली 8 सालनि ताईं माउ खे या फादर खे, पीउ खे, ॿार खे पाण ब्रश कराइणु सिखणु खपे। ऐं पहिरियों जेको ॿार जो चेकअप थिए न, उहो 1 साल जी एज में, उन में सॼो चेकअप थिए। उन खां पोइ ॿार खे 8 सालनि ताईं माउ पीउ पाण ब्रश कराईंदा। अॼुकल्ह त न कराईंदा, मतिलबु थोरो जल्दी जल्दी में कंदा। ठीकु आहे। जॾहिं तव्हांजी ओरल हाइजीन मेंटेन हूंदी न, त तव्हांखे बिला वजह कैविटी कोन लॻंदी, मतिलबु को कीड़ो कोन लॻंदो ॾंदनि में, ॾंद साफ़ु रहंदा ऐं तव्हांजी ओवरऑल हेल्थ सुठी रहंदी, स्माइल सुठी रहंदी, ॾंद साफ़ु रहंदा, त कॉन्फिडेंस लेवल इलाही वधंदो। सिंपल हल इहो आहे, सही सां ब्रश कयो, प्रॉपर ब्रश कयो, ऐं जल्दी जल्दी में न कयो। जीअं माण्हू अॼुकल्ह ऑफिस वेंदा आहिनि त 30 सेकंड में ब्रश कंदा आहिनि, ईअं न कयो। पंहिंजी डाइट सुठी रखो, फाइबर डाइट रखो। मुंहिंजो उनजी पंहिंजी वरी जेको आहे सो माना सोच आहे, उहो छा थो करे त बुर्श जेकॾहिं करे थो न, पोइ वरी उन खां पोइ वरी
हिकु ॿ भेरा उन वक़्तु वरी ख़ाली बुर्श बि कंदो चवंदा जेका रहियल सेल जॻह उहा बि निकिरी वञे न त पोइ मसइलो थिए थो इहा ॻाल्हि टोटल अपोज़िट आहे जॾहिं तव्हां ब्रश कयो फौरन रिंस नाहे करणो तव्हांखे गुलडी नाहे करनी जी पाण सभु कंदा आहियूं डॉक्टर साहब हम सब करते हैं लेकिन ऐसा नहीं करना चाहिए क्योंकि हमारे टूथब्रश के अंदर असां वटि हूंदो उन में छा हूंदा आहिनि फ्लोराइड सभिनि खे तव्हां जेको आहे न हर टूथब्रश ईअं मतिलबु सेल कंदा आहिनि त हिन में फ्लोराइड आहे हिन में फ्लोराइड आहे फ्लोराइड आहे जॾहिं असां ब्रश कंदा आहियूं त थोरी देरि खां पोइ 2-3 मिंट छॾे करे पोइ तव्हां रिंस कयो छाजे करे टूथ ब्रश लॻल हूंदो आहे ॾंदनि ते त उन में फ्लोराइड हूंदा आहिनि उहे ॾंद जे अंदरि एब्ज़ॉर्ब थींदा आहिनि ऐं उन सां ॾंद थींदा आहिनि स्ट्रॉन्ग फ्लोराइड सां कैल्शियम सां स्ट्रॉन्ग थींदा आहिनि डाइट ऐं इहो ऐं थोरी देरि खां पोइ तव्हां ब्रश गुडी कंदा उहो वधीक सही हूंदो जी जॾहिं तव्हां का शइ खाओ ॾंदनि ते का शइ लॻी वञे फौरन ब्रश न कयो फौरन न कयो 3 मिंट वेट कयो अधु कलाकु वेट कयो उन खां पोइ तव्हां ब्रश कयो उन जो रीज़न इहो त जॾहिं असां मतिलबु खाइणु शुरू कंदा आहियूं त असांजी बॉडी मां एसिडिक सीक्रेशन्स वधंदियूं आहिनि तेज़ाबियत जूं सीक्रेशन्स वधंदियूं जॾहिं असां का शइ खाईंदा आहियूं उन ओॾी महिल तव्हां ब्रश कंदव त ब्रश ऐं एसिड मिली करे ॾंदनि जी सरफेस खे थोरो सो ख़तमु करे छॾींदो जी त अधु कलाकु वेट खां पोइ सभु कुझु नॉर्मल थी वेंदो तव्हां पोइ ब्रश करे सघो असां वटि इहो बि थींदो आहे त अक्सर असां राति जो अगरि मिठो खाधो आहे या को बि अहिड़ो खाधो खाईंदा आहियूं त पोइ असां वरी ईअं कंदा आहियूं त चवंदा आहियूं हाणे उहो टेस्ट वात में ई हुजे असां ब्रश नथा करियूं त उन्हनि इहे कुझु चई छॾियो तव्हां जी इन में ईअं आहे त सुबुह जो ब्रश कयो न कयो राति जो फर्ज़ आहे जी राति वारो छो त ॾींहं जो तव्हां मतिलबु केॾी महिल पाणी पीतो केॾी महिल कुझु कयो इन सां गॾु थोरो ॻाल्हि ॿुधाए छॾियो त राति जो बुर्श करे सुम्हूं था वरी सुबुह जो उथण सां वरी बुर्श कजे सुबुह जो पहिरां ब्रेकफास्ट कयो अच्छा ब्रेकफास्ट कयो त साफ़ हुआ राति जो साफ़ करे सुता आहियूं वरी सुबुह सां वरी साफ़ कयो नई ॻाल्हि बचो जी जी बिल्कुलु त छाजे करे त तव्हां मिसाल तौर ब्रश करे वरी तव्हां नाश्तो कयो चांहि पीती वरी ॾंद ख़राब थी वेंदा तव्हां उथी करे हिकिड़ो दफ़ो गुलडी कयो रिंस कयो ऐं पोइ नाश्तो कयो जी जी राति जो थियल आहे बिल्कुलु लॉजिक इहा चवंदी आहे जी 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 तमामु ज़बरदस्त बहितरीन अच्छा डॉक्टर साहब भी मौजूद हैं त तहां अच्छा उर्दू स्पीकिंग सॉरी अच्छा सिंधी समझ रहे हैं आप जो हम सिंधी में बात कर रहे हैं हम आसान भाषा में बोल रहे हैं आसान अच्छा पोलियो पे ही हम आ जाते हैं कि आप हमें ये बताइएगा कि पोलियो की जो फर्स्ट अलामत है मतलब उनमें से कौन सी ऐसी अलामत है फर्स्ट जो हमें महसूस हो जाए कि इनको पोलियो हो गया है ओके इसमें जो पहली अलामत होती है जैसे मैंने बताया कि फीवर और उसको हम कहते हैं पायरेक्सिया ऑफ अननोन रीजन लाइक एक फीवर है कि अमूमन जो मौसमी बुखार होते हैं वो 5 से 7 दिन के अंदर सेटल हो जाते हैं इसके अलावा कुछ बुखार ऐसे होते हैं जो अपने साथ अलामात लेके आते हैं सोर थ्रोट है खांसी है दमे की शिकायत है गैस्ट्रोएंटराइटिस है डायरिया है वगैरह ये सब चीज़ें हैं इसमें अमूमन बच्चों को फीवर के साथ साथ डायरिया भी होता है और बच्चे जोड़ों के पट्ठों में भी दर्द टांगों में दर्द इसकी शिकायत भी बता रहे होते हैं लेकिन और वो सब चीज़ें उसमें नहीं मिल रही होती कोई और सिम्टम नहीं होती लाइक एक ऐसा बुखार है कि जिसमें भाई बुखार तो है लेकिन डॉक्टर पूछता है इसको खांसी है नहीं है गला ख़राब है नहीं है कोई और अलामत है कोई ऐसी स्किन के ऊपर कोई रैश है तो ऐसी कोई अलामत नहीं होती चलो बहुत शुक्रिया सर आप प्रोग्राम में बड़ी मेहरबानी से तव्हांजी भी तव्हां प्रोग्राम में मदद सिंह साहब तव्हांजी बड़ी मेहरबानी अना खोड़ सारियूं कचरियूं कंदासीं हयाती बख़ैर असांखे ज़रूर टाइम ॾिजो जी बिल्कुलु जंहिंमें रुॻो तव्हां ई असां हुजूं हा पोइ वरी मेलो मचाइबो बल्कि असां कोशिशि कंदासीं तव्हांजी ऑफिस में अची करे प्रोग्राम हा वॾी महिरबानी सभिनी मौज़ूद महिमाननि जी हाणे वरी असां कम जी ॻाल्हि तव्हां सां इहा शेयर कंदा रहंदासीं त पोलियो जी जेका मुहिम आहे उहा वधाई वई आहे ऐं मां सम्झां थो त हाणे तव्हांखे ज़रूरु पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे 22 खां 26 अगस्त ताईं इहा मुहिम हलंदी ऐं मां इहा बि ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त 8 ज़िलनि में जेको सेवरेज जो जेको निज़ाम आहे पाणी जेको हले थो पियो उन मां जरासीम मिलिया आहिनि वायरस मिलियो आहे पोलियो जो हाणे माना इहा तमामु घणी अलार्मिंग सूरत हाल आहे पंहिंजनि ॿारनि खे पोलियो खां महफ़ूज़ करायो पंहिंजनि ॿारनि खे 2 फुड़ा पोलियो जा ज़रूरु पीआरियो छो त फ़ैसिलो अॼु करिणो आहे जेकॾहिं सुभाणे तव्हांजे ॿार खे हलिणो आहे ॿार मासूम हूंदा आहिनि गुलनि जहिड़ा ॿार हूंदा आहिनि उन्हनि जे गुलनि जहिड़े मुस्तक़बिल सां न खेॾो अॻिते हली करे मयार ॾींदा शिकायत कंदा हाली त कुझु ई न सघनि हाणे तव्हां ते ज़िमेदारी आहे सो इन पोलियो जी जेका मुहिम आहे इन में भरपूर हिसो वठो पंहिंजनि ॿारनि खे न लिकायो पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो जेकॾहिं को ॿार सुतल आहे त उनजी निंड फिटायो ऐं उनजी निंड भली ख़राबु कयो इन खां भलो आहे त उनजो मुस्तक़बिल ख़राबु थिए उन खां निंड ख़राबु थिए निंड ख़राबु थी वञे ऐं असां बख़्श खे चवंदा रिक्वेस्ट कंदासीं त उनजी नंढड़ी जेका उनजी बर्थडे आहे उहा अचनि ऐं तव्हां ॾिसिजो त उनजी नंढड़ी जेका हिते ईंदी ऐं खिलंदी कुॾंदी ईंदी त तव्हां ॾिसो ॿार केॾो मतिलबु टाइम सां पोलियो जा कतरा पीता आहिनि ॿुधाईंदो हलां त बख़्श असांजो कैमरामैन दोस्त आहे साथी आहे छो त तव्हां चयो बख़्श अचे त माण्हू चवंदा अलाए कहिड़ा बख़्श आहे बख़्श असांजा कैमरामैन आहिनि बिल्कुलु जी न्याणी ॾिसंदा उहा खेॾंदी कुॾंदी ईंदी त खेॾंदा कुॾंदा ॿार या ख़्याल
ॻाल्हाईंदा ॻाल्हाईंदा ॿार तव्हांखे केॾा प्यारा अचो बिल्कुलु बख़्श जी जेका नंढड़ी न्याणी आहे उन जी अॼु सालगिरह बि आहे सो सालगिरह अॼु मल्हाईंदासीं बख़्श जी न्याणी जो सो बख़्श साहब तव्हांजी न्याणी जी सालगिरह तव्हांखे मुबारक हुजे अलाए केक खणी अचो न भाउ केक ईंदो त पोइ ख़बर पवंदी त वाक़ई सालगिरह आहे ऐं आख़िर में वेंदे वेंदे उस्ताद बादल राई खे गुज़ारिश कंदासीं हिकिड़ो सुठो कलाम बि ॿुधाए सो तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी जिन यको असांजो प्रोग्राम ॾिठो पए ऐं नंढड़ी जी सालगिरह असीं मल्हायूं पिया तव्हां बि पंहिंजे नंढड़नि ॿारनि जी सालगिरह मल्हाईंदो नंढियूं नंढियूं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि हुननि खे सेलिब्रेट कयो पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा ॿफड़ा ज़रूरु पीआरियो जीअं बख़्श पंहिंजी न्याणीअ खे पीआरे पियो प्यारी आहे न ॾिसो केॾी ख़ुशि ऐं केॾी प्यारी लॻी रही आहे सो हैप्पी बर्थडे असांजी नंढड़ी जे लाइ नेक तमन्नाऊं नेक ख़्वाहिशूं असां पारां मोकिलाणी टेक केयर अल्लाह भाई बाय बाय जी सर सुकल गुल आहियूं ख़िज़ाऊं कंदियूं छा हो तूफ़ान छा रस्ता रोकींदो असांजा छणियल पन आहियूं हवाऊं कंदियूं छा सदा गॾु रहंदे ओ न पंहिंजा थिया जे उन्हनि जे दिलनि खे दुआऊं कंदियूं छा डॉक्टर आकाश साहब जो नज़म है मुझी कंपोजिशन है असी बस रहासी अधूरा अधूरा असी बस रहासी अधूरा अधूरा असी बस रहासी अधूरा फशाची उभाम्यो नाई दीपत मां अव्हां जो जाम्यो न सूरन जी शिदत खां शोलो बणियासी न सिगरेट जो को फुलो थी छणियासी दुखियासी जलियासी दुखियासी जलियासी अधूरा अधूरा असी बस रहासी अधूरा अधूरा रिश्तो न ठायो सुखन में भी मन खे सुकून कीनायो खिलियासी त खलकत जे दर्दन थे रोकियो रोनासी त दुनिया जे नज़र
खुश थी खिलियासी ओ नरज थी रुनासी खिलियासी अधूरा अधूरा असी बस रहासी अधूरा चुमण खां बव्यासी दुनिया जा धंधा करण खां बव्यासी न तो ई मिले न कंहिंजा थियासी हितां खां बव्यासी हुतां खां बव्यासी मरण जे मज़े खां महरूम थियासी जीअंदा रहियासी अधूरा अधूरा असी बस रहियासी अधूरा अधूरा ही दुनिया न त्यागे सघियासी जहाँ जो भी झंझट न जागे सघियासी उम्र अधी अणपुट इबादत में गई ऐं बाक़ी पुतन खां बगावत में गई खुदा भी न मिलियो न उनजी खुदाई ओ आकाश जिंदड़ी भई अजाई ओ आकाश जिंदड़ी भई अजाई ऐं गोला जिरण में ऐं गोला जिरण में रुलिया बस रहासी अधूरा अधूरा मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।